जय झूलेलाल। जय झूलेलाल। भगवान श्री झूलेलाल जी कृपा सां मां बंसी धामेजा भगवान श्री झूलेलाल ते हिकिड़ो किताबु लिखी सघियो आहियां। मन में त हो कि पाकिस्तान सिंध वञी करे जेके बि आस्थान असांजे झूलेलाल सां जुड़ियल आहिनि उहे वञी ॾिसी अचां, उन्हनि जा एक्चुअल फ़ोटोग्राफ्स ऐं उतां जी तहक़ीक़ात करे जानकारी हासिलु करे ऐं कुझु लिखां। पर उहो अॼुकल्ह जेको माहौल आहे उन में मुमकिन न आहे। तंहिंजे करे मूं किताब पढ़िया आहिनि झूलेलाल ते लिखियल अलॻि अलॻि लेखकनि जा, ऐं उन मां पढ़ी करे जेकी मूंखे सम्झ में आयो आहे उहो मां कलम बंदि कयो आहे हिकिड़े किताब जे रूप में। ऐं उहो छपिजी वञे हा, पर कोरोना जे करे उहो छपिजी न सघियो। अॼुकल्ह काफ़ी डिजिटल मीडिया जो ज़ोर आहे। इहो मन में वीचार आयो, शायदि झूलेलाली वीचार मूंखे ॾिनो हूंदो त मां कुझु डिजिटल मीडिया में इन किताब जो कयां ऐं उन्हीअ जा नंढा नंढा वीडियोस ठाहे करे तव्हांजे साम्हूं मां पेश कंदुसि। अॼु उन वीडियो जी मां शुरूआत कयां थो। झूलेलाल जे किताब जो पहिरियों जेको चैप्टर आहे उहो ठठे में मृगशाह जे राज सां शुरू थिए थो। 712 में सिंध जो राजा ॾाह हो। राजा ॾाह ॾाढो ई क़ाबिल, ॾाढो ई बहादुर, तमामु होशियारु हो ऐं सिंध ते तुर्क ऐं अरब हमलो कंदा रहंदा हुया। उन जो ख़ासि कारण जेको हुयो, सिंध में ख़ुशहाली हुई, सिंध में सभई शयूं हुयूं, त उन्हनि खे लुट मार करण जे लाइ या कब्ज़ो करण जे लाइ मन में वीचार ईंदो हो तुर्कनि जो, अरबनि जो, छाकाणि ॾाढो घणो वापारु हिंदुस्तान मां सिंध मां थींदो हो तॾहिं उन्हनि ॾींहंनि में। त काफ़ी हमला थींदा रहंदा हुआ, पर राजा ॾाह ॾाढो ई क़ाबिल हुयो, ॾाढो बहादुर, ॾाढी सुठी प्लैनिंग वग़ैरह करे वठंदो हो। कोई बि उनखे हाराए कोन सघियो, केतिरा ई हमला थिया। पर 712 में ई मोहम्मद बिन क़ासिम तमामु ज़बरदस्त हमलो कयो, पर हुन जी हार निश्चित हुई। हू राजा ॾाहिर खे हाराए न सघिया, पर हुननि जे किन सिपाहियुनि ज़ालुनि जो वेश धारण करे राति जे टाइम में राजा ॾाहिर खे जे किले जे ॿाहिरां अची दर्द भरी दाह कई कि असांजी इज़त ख़तरे में आहे। मोहम्मद बिन क़ासिम जा सिपाही असांजो अलाए छा हाल कंदा, असांखे मारे छॾींदा, असां अबला आहियूं, असांखे बचायो। ऐं नमूने सां इन नमूने इन्हनि दाहूं कयूं त राजा ॾाहिर खे तरस आयो हिननि ते ऐं राजा ॾाहिर अकेलो किले मां ॿाहिरि आयो। हक़ीक़त में त ईअं करणु न खपंदो, जेको मुंहिंजो वीचारु आहे। सियासत इहा नथी चवे। जॾहिं एतिरा हमला थींदा रहंदा हुया त थोरो उन हिसाब सां सोचणु खपंदो, पर जेकी आहे हर कंहिं इंसान जी पंहिंजी पंहिंजी फितरत थिए थी, उन वक़्तु मन में छा वीचारु आयो आहे ऐं कंहिं ते तर्स अची थो वञे त माण्हू क़दमु खणे थो। त उहो ई सोचे करे राजा ॾाहिर किले खां ॿाहिरि आयो। ॿाहिरि आयो त हीअ त ज़ालूं हुयूं कान, हीअ त सिपाही हुया। हिननि पंहिंजा हथियार कढिया, राजा ॾाहिर ॾाढे बहादुरीअ सां मुक़ाबिल कयो, बट पाण खे बचाए कोन सघियो। ऐं राजा ॾाहिर जे मौत सां सिंध ते तुर्कनि जो कब्ज़ो थियो ऐं 712 में ई मोहम्मद बिन क़ासिम अलॻि अलॻि
जेके हिसा हुया सिंध जा विराए करे किन किन माण्हुनि खे पंहिंजी पंहिंजी करे हुकूमत जे लाइ ॾेई छॾिया। त ठठे में मिल्क शाह जो राज हुयो। मिल्क शाह कननि जो कचो हो, मौलवियुनि ऐं काज़ियुनि जी वधीक हलणु लॻी ऐं मौलवियुनि काज़ी चाहिनि पिया कि सिंध में इस्लाम ही धर्म हुजे। त काफ़ी हिंदुनि ते अत्याचार थियणु लॻो ऐं काज़ियुनि ऐं मौलवियुनि मिल्क शाह खे सम्झायो कि जे तूं इस्लाम जी ख़िदमत कंदे त तोखे बिश्त मिलंदो, सुर्ग मिलंदो। त हू बि इन्हनि जे चए में अची वियो। त हुनखे सम्झायूं कि भई हिकु ई धर्म हुजणु खपे सॼे मुल्क में। त मिल्क शाह हिकिड़ो पढ़ो घुमायो कि जेके बि हिंदू आहिनि हिकु हफ़्ते जे अंदरि या त इस्लाम क़बूल कनि या मुल्क छॾे हलिया वञनि, न त उन्हनि खे असां मारे छॾींदासीं। त हिंदू ॾाढे फ़िक्र में अची विया। घणनि ई हिंदुनि खे थियो त असां पंहिंजो धर्म न मटींदासीं, जान ॾेई छॾींदासीं, असां लड़ंदासीं, मरी वेंदासीं त काई ॻाल्हि कान्हे। पर तंहिं हूंदे बि जेके मुखी वग़ैरह हुया उन्हनि चयो, पेंशन चयो त असां विढ़ण जी ताक़त असांखे मिल्क शाह सां आहे कान, त असां इहो क़दम खणंदासीं त ख़तमु थी वेंदासीं। त इहो सोचे कुझु पंच ऐं मुखी सोचियूं कि पहिरीं मिल्क शाह सां मुलाक़ात कयूं। त उहे सिपह सालार वटि विया, हुनखे सिपह सालार खे सम्झायूं कि भई असांखे मिल्क शाह सां मुलाक़ात जो हिकिड़ो अरेंजमेंट कर, असां मुलाक़ात करणु चाहियूं था ऐं हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन सां पोइ जेको नतीजो निकिरंदो उन हिसाब सां अॻिते कंदासीं। त सिपह सालार हिननि खे मिल्क शाह सां मिलायो। मिल्क शाह सां जॾहिं मुलाक़ात थी हुनजे दरबार में त सभई वेठा हुया। त मिल्क शाह चयो कि भई ॾिसो, मुल्क में हिकु ई धर्म हूंदो त उनखे आसान थिए थो। ॿिनि धर्मनि हुजण जे करे हिंदुनि ऐं मुस्लमाननि में टकराव थिए थो, वेर थिए थो ऐं झगड़ा झटा थियनि था। तंहिंजे करे हिकु धर्म हुजणु खपे ऐं तव्हांजो धर्म पुराणो आहे, असांजो धर्म नओं आहे, असांजो धर्म वधीक सुठो आहे। पंचनि ऐं मुखीअ ॾिठो कि हीअ त मञींदो कान काई बि ॻाल्हि। त उन्हनि चयो, मुखीअ चयो कि असांखे 3 ॾींहंनि जी मोहलत ॾियो, असां 3 ॾींहं पंहिंजे दरिया शाह सां खे आराधना कंदासीं ऐं दरिया शाह असांखे जीअं बि हुकुम ॾींदो उन हिसाब सां अॻिते कंदासीं। त असांखे 3 ॾींहंनि जी मोहलत ॾिनी वञे। दरिया शाह, सिंध में दरिया खे पूॼो वेंदो हो। हुनजो मेन कारण जेको आहे, खेती ॿाड़ी सॼी जेका आहे पाणीअ सां थिए थी, पाणी जल तमामु ज़रूरी आहे। त जल जी पूॼा, वरुण देव जी पूॼा सिंध में उन्हनि ॾींहंनि में थींदी हुई। त मिल्क शाह हिननि खे चयो भई ठीकु आहे, 3 ॾींहंनि जो तव्हांखे मोहलत मां ॾियां थो ऐं तव्हां उन खां पोइ अचिजो। त मुखी ऐं पंच उतां ॿाहिरि आया, अची पाण में सलाह कयूं भई कीअं कजे हाणे। त सलाह इहा बीठी कि सॼे ठठे में हिकिड़ो पढ़ो घुमायो कि जेके बि हिंदू आहिनि सभई ॿारनि बचनि समेत दरिया शाह ते इकट्ठा थियनि ऐं दरिया शाह खे असां आराधना कंदासीं ऐं पोइ वरुण देवता जेकी असांखे चवंदो त उन हिसाब सां कंदासीं अॻिते। त सभई ॿार बचा ज़ालूं मर्द सभई दरिया शाह ते इकट्ठा थिया ऐं हुननि दरिया शाह जी आराधना भॼन कीर्तन शुरू करे छॾियो। जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो तीअं तीअं मस्ती वधंदी वई। 2 ॾींहं गुज़री विया, कोई बि कुझु न थियो, ॿार बि उन में हुया, बुख उन सभिनी खां विसरी वई। सभई आराधना करणु लॻा कि असांखे रस्तो ॾेखारियो कि असां हिन हालति में छा कयूं। असां न त मरी वेंदासीं, असांजो धर्म ख़तमु थी वेंदो, असां मरी वेंदासीं, असां धर्म मटणु नथा चाहियूं। त जॾहिं इहो हलंदो रहियो त 3 ॾींहं शाम जो दरिया में छोलियूं वधंदी वयूं
आसमान में बिजली कड़कण लॻी ऐं तमामु ई अलॻि क़िस्म जो माहौल ठही वियो ऐं उन वक़्तु आकाशवाणी थी। वरुण देवता आकाशवाणी ॾिनी त मां नसरपुर में रतन राय जी पत्नी देवकीअ जे कुख मां 8 ॾींहंनि खां पोइ जनमु वठंदुसि ऐं मुंहिंजो नालो उदयचंद हूंदो। तव्हां वञी मुल्क शाह खे चओ कि मां अचां थो ऐं जनम जे 5 ॾींहं मां मुल्क शाह सां अची गॾिजंदुसि। इहा आकाशवाणी सॼे ठठे में सभिनी खे ॿुधण में आई। हिंदू सभई जेके तमामु ख़ुशि थिया कि वरुण देवता अचे थो, कि जीअं कृष्ण भॻवानु प्रॉमिस कयो त जॾहिं जॾहिं धर्म ते संकट ईंदो त मां जनमु वठंदुसि ऐं ईंदुसि, त उन ई नमूने वरुण देवता आकाशवाणी कई त मां अचां थो, तव्हांखे बचाईंदुसि, तव्हांखे घबराइण जी काई ज़रूरत न आहे। त इहे सभई हिंदू सभु ख़ुशि थी ऐं हलिया विया। त इन जी ख़बर मुल्क शाह खे बि पई कि हीअं आकाशवाणी थी आहे। उहे हुनजा वज़ीर वग़ैरह त डिॼण लॻा बि अलाए हाणे छा थींदो। पर 3 ॾींहं जॾहिं पूरा थिया त मुल्क शाह हिननि खे घुरायो, भई ॿुधायो हाणे तव्हांखे छा करिणो आहे। त मूंखे सॼी ॻाल्हि मुल्क शाह खे ॿुधाई कि हीअं आकाशवाणी थी आहे ऐं असांजो मुर्शिद 8 ॾींहंनि खां पोइ नसरपुर में जनमु वठंदो ऐं उन्हनि खां 5 ॾींहं तव्हां खां अची गॾिजंदो ऐं जॾहिं तव्हां सां गॾिजंदो त जीअं तव्हां फ़ैसिलो थींदो उन हिसाब सां असां कंदासीं। त मुल्क शाह चयो न न असां इंतज़ारु न कंदासीं। त अहिड़ो वज़ीर हुयो हुनजो, त उन चयो कि भई 8 ॾींहंनि जी त ॻाल्हि आहे, त इंतज़ारु कयूं था, 8 ॾींहंनि खां पोइ असांखे ख़बर पइजी वेंदी। जॾहिं मुल्क शाह चयो कि तव्हांखे 8 ॾींहंनि जी मोहलत ॾियूं था, त वॾे वज़ीर चयो हालीजा मुंहिंजे दिमाग़ में हिकिड़ी ॻाल्हि अची रही आहे। जीअं मुखी साहिबु चवनि था त 8 ॾींहंनि खां पोइ हिननि जे मुर्शिद जो जनमु थींदो ऐं 5 ॾींहंनि खां पोइ अची तव्हां सां ॻाल्हाईंदो। हीअ 5 ॾींहं जो ॿारु छा ॻाल्हाईंदो? त सिजी दरबार में सभई खिली पिया। त मूंखे वरायो, हालीजा असांखे पंहिंजे मुर्शिद ते पूरो भरोसो आहे। जीअं आकाशवाणी थी आहे उन मूजिबि ज़रूरु थींदो ऐं ज़रूरु 5 ॾींहंनि खां पोइ असांजो मुर्शिद तव्हां सां अची ॻाल्हाईंदो। त 8 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, 8 ॾींहंनि खां पोइ तव्हां कंहिंखे बि मोकिले नसरपुर में दरियाफ़्त करे सघो था कि रतन राय जे घर असांजे मुर्शिद जो जनमु थियो आहे या न थियो आहे। त इहा ॻाल्हि ॿुधी मुल्क शाह चयो ठीकु आहे, त 8 ॾींहंनि जी तव्हांखे मोहलत ॿी ॾियूं था, उन खां पोइ ॾिसंदासीं। त सभई पंच ऐं मुखी ॾाढा ई ख़ुशि थी उतां ॿाहिरि आया। उन ई राति जीअं ई मुल्क शाह लेटियो राति जो बिस्तरे ते, त हुनखे निंड अची वई। निंड में हुन ॾिठो दरिया मां दरिया शाह ॿाहिरि अची रहियो आहे। ॾिसंदे ॾिसंदे ई हिकिड़े ॿार में तब्दील थी वियो ऐं ॾिसंदे ॾिसंदे हिकिड़ो नौजवान घोड़े ते ठही वियो ऐं उहो दरिया मां ॿाहिरि निकितो ऐं हवा जे उॾामंदो उॾामंदो हिन जे महल में अची वियो। महल में अची करे मुल्क शाह खे वारनि सां छिके गीले। जीअं ई वारनि सां गीलियईं त मुल्क शाह खे सूरु थियो ऐं हिन जी निंड खुली वई। निंड खुलण खां पोइ हू सॼी राति सुम्ही ई कोन सघियो। जॾहिं हिंदुनि दरिया शाह जी आराधना कई हुई त 3 ॾींहं आकाशवाणी थी हुई। आकाशवाणीअ में चयो वियो हो कि मां नसरपुर में रतन राय जी पत्नी देवकीअ जे कुख मां 8 ॾींहंनि खां पोइ जनमु वठंदुसि। ठीकु आकाशवाणीअ जे मुताबिक़ 8 ॾींहं सांझीअ जो गांइ जे मोटण वक़्तु रतन राय जी पत्नी देवकीअ 3 पुट खे जनमु ॾिनो। हुनजा 2 पुट पहिरीं हुआ। वॾो पुटु हुयो सोभराज, नंढो हुयो मेटूमल। उन वक़्तु नसरपुर में आकाश ऐं माहौल ॾिसण वारो हुयो, तमामु ई अलॻि, तमामु सुठो ऐं माण्हुनि खे लॻो कि कुझु ख़ासि थियण वारो आहे। ऐं इहो
ठठे में किन किन खे नज़र आयो त हिंदुनि खे लॻो कि असांजे मुर्शिद जो जनमु थियो आहे, बालक जनमु वरितो आहे। ॿारु तमामु सुहिणो, सूरत ॾिसण वठां हुन में अलॻि रूहानी कशिश, इहा ॻाल्हि फैलिजी वई। ऐं साण इहा ॻाल्हि थी कि ॿारु माउ खां खीरु पीए ई कान पियो। देवकीअ ॾाढी कोशिशि कई, ॿारु खीरु न पियो वठे। ॾाढी मुश्किल सां उन जो वात खोलियो त वात में देवकीअ ॾिठो दरिया शाह अंदरि वेही रहियो आहे। उन में पाणीअ जा जीव जंतु बि आहिनि ऐं हिकिड़ो मच्छीअ ते सवारु ॿुढो अछी ॾाड़ीअ वारो बि हिन खे नज़र आयो ऐं वात बंदि थी वियो। इहा ॻाल्हि देवकीअ पंहिंजे मुड़ुसु रतन राय खे ॿुधाई। रतन राय बि हैरान हुयो। रतन राय वियो ब्राह्मण सां ॻाल्हि कई त ब्राह्मण चयो कि लॻे थो हिन ॿार जो को दरिया सां लाॻापो आहे त तव्हां दरिया जी ॾात ॾेई ॾिसो। त बालक खे दरिया जी ॾात ॾिनी वई। ॾात ॾियण खां पोइ ॿार थञ वठणु शुरू कई ऐं इहा ख़बर सॼे ॻोठ में फैलिजी वई कि ॿार थञ वठणु शुरू कई आहे ऐं सभई तमामु घणो ख़ुशि थिया। परियां परियां माण्हू हिन बालक खे ॾिसणु ईंदा रहिया कि ठठे मां बि आया। 6 ॾींहं ताईं माण्हू ईंदा रहिया। 6 ॾींहं सॼो ॻोठु कठो थियो। 6 ॾींहं सॼो ॻोठु कठो थियो ऐं ब्राह्मण वेद मंत्रनि जो उच्चारण करे पूॼा कई ऐं छठी ठाही ऐं छठी वाचे करे ब्राह्मण बालक जो नालो उदयचंद रखियो। जीअं ई 8 ॾींहं पूरा थिया त मिर्गशाह मुखीअ ऐं पंचनि खे घुरायो। मिर्गशाह चयो तव्हांजा 8 ॾींहं पूरा थिया, हाणे तव्हां इस्लाम क़बूलु कयो। त मुखीअ वरायो कि असांजे मुर्शिद जो जनमु थियो आहे। जीअं आकाशवाणी थी हुई त मुर्शिद जो जनमु नसरपुर में रतन राय जे घर थियो आहे ऐं जीअं तव्हांखे खपे त तव्हां उन जी दरियाफ़्त कयो, कंहिंखे मोकिले ऐं कंफर्म कयो ऐं जेकॾहिं पक थी वञे त ठीकु आहे, जे न त पोइ असां जेकी तव्हां चवंदव असां हाज़िर आहियूं। ऐं मूंखे इहो बि चयो त तव्हां बि पंहिंजे मुर्शिद जे सलाह खां सवाइ कोई कमु कान कंदा आहियो त असां बि पंहिंजे मुर्शिद खां पुछी अॻिते इहो क़दम वठंदासीं। त अहे वज़ीर चयो वरी उहा ई ॻाल्हि, साईं जे मुर्शिद जो जनमु थियो आहे ऐं मुखी साहिबु चया आहिनि त 5 ॾींहं खां पोइ अची तव्हां सां गॾिजंदो। 5 ॾींहं जो ॿारु तव्हांखे छा सम्झाईंदो? त मुखीअ चयो असांखे पूरो भरोसो आहे, तव्हां ख़ातिरी कयो कि हिन जो जनमु थियो आहे या न। उन खां पोइ जीअं बि थींदो असां कमु करण जे लाइ तयारु आहियूं। त अहे वज़ीर खे मिर्गशाह चयो त तूं नसरपुर वञी करे ख़ातिरी करे अचु ऐं पाण ई। उन खां पोइ सभई मुखी ऐं पंच सभई मिर्गशाह खां मोकिलाए ऐं हलिया विया। जॾहिं मुखी ऐं पंच हलिया विया त अहे वज़ीर मिर्गशाह खे चयो अलीजा मां दरिया ते वञी जिंद पीर ख्वाजा खिजर खे इल्तिजा कंदुसि ऐं उन्हनि खां पुछंदुसि छा कंहिं हिंदुअ जे घर मुर्शिद जो जनमु थियो आहे त मूंखे मन में ई ख़बर पइजी वेंदी। इहो चई मां बादशाह खां मोकिलाए अहियो वज़ीर हली वियो। सॼी राति दरिया जे किनारे वेठो रहियो ऐं ॿाॾाईंदो रहियो। जिंद पीर, दरिया जा स्वामी, ख्वाजा खिजर मूंखे ॿुधायो त छा कंहिं हिंदुअ जे घर हुननि जे मुर्शिद जो जनमु थियो आहे। सॼी राति गुज़री वई। सुबुह जो
जल मां आवाज़ आयो। हा, हिंदुनि जे घर हुननि जे मुर्शिद जो जनमु थियो आहे ऐं मां तो वटि अचां थो। जॾहिं इहे अखर ॿुधिया त इहो त हैरान थी वियो ऐं ॾिठई त दरिया मां दरिया शाह हिनखे नज़र आयो ऐं हिन जे अॻियां गश खाई किरी पियो। जॾहिं होश आयुसि त ॾिठई त दरिया ते हिकिड़ो नौजवान घोड़े ते सवार हलंदो थो वञे, ईअं थो हले जीअं घोड़ो धरतीअ ते हलंदो आहे ऐं जॾहिं घोड़ो धरतीअ ते हलंदो आहे त मिटी उॾामंदी आहे। उन ई नमूने दरिया ते जॾहिं उहो हले पियो त पाणी उॾामे पियो। हलंदे हलंदे उहो हिन जे भरिसां अची वियो। भरिसां अची वियो त हीउ हैरान बेहोश थी वियो। बेहोश थी वियो त इनखे दरिया शाह दर्शन ॾिनो, कोमल दृष्टि विधी ऐं सुजाॻ थियो। सुजाॻ थी चवणु लॻो, तव्हां ई जिन पीर आहियो, तव्हां ई ख्वाजा खिजर आहियो, तव्हां ई वरुण देव आहियो, तव्हां ई जल देवता आहियो, तव्हां ई रक्षा करण वारा आहियो, वग़ैरह वग़ैरह। त दरिया शाह हिन खां पुछो कि सॼी राति तूं हिते जो वेठो रहे, तूं छाजे लाइ? त चयईं, मां तव्हां खां ॼाणणु थो चाहियां छा कंहिं हिंदूअ जे घर हुननि जो मुर्शिद जनमु वरितो आहे? दरिया शाह चयो, हा वरितो आहे। त पोइ इहो वज़ीर थो पुछे कि तव्हां आहियो केरु? त दरिया शाह चयो, मां उॾेरोलाल आहियां, मां अमरलाल आहियां, मां नदियुनि जो मालिक, नदियुनि जो जलपति वरुण देव आहियां, मां सभिनी जा कार्ज पूरा करण वारो आहियां। जेको जंहिं नमूने मुंहिंजी आराधना कंदो आहे, मां उन हिसाब सां हुन जा कार्ज पूरा कंदो आहियां। जेको जंहिं रूप में ॾिसणु चाहींदो आहे, मूंखे उन रूप में ॾिसी सघंदा आहियो। इहो चई जलपति जल में समाइजी विया। इहो हैरान थी वियो, हुन कॾहिं सोचियो ई कान हुयो त ईअं बि थी सघंदो। इहो सिधो मिक्शा वटि आयो ऐं मिक्शा खे अची उन समूरो हाल ॿुधायो। मिक्शा चयो, तूं कीअं बि करे नसरपुर वञ ऐं ॿार खे मां वटि वठी अचु। तोखे जेकी बि करिणो पए तूं कर, मां चाहियां थो तूं ॿार खे मूं वटि वठी अचु। इहो तमामु जानबाज़ बहादुर हो। जीअं मिक्शा खे चयो हो, हू 11 सिपाहियुनि खे पाण सां वठी नसरपुर जे लाइ रवानो थियो। रस्ते ते जॻह ते रुकंदा, पंहिंजो रोब ऐं रुतबो माण्हुनि खे ॾेखारींदा। 2 ॾींहंनि खां पोइ सुबुह जो नसरपुर जे ॿाहिरि पहुता। ॿाहिरि पहुची हिननि पंहिंजा तंबू लॻाया त उते ई हिननि खे ख़बर पइजी वई कि चंड ॾींहुं रतन राय जे घर हिकु बालक जो जनमु थियो आहे। हिन 2 थाल वरिता। उन्हनि थालनि में लौंग, सुपारी, अखरोट, बादाम गिरी, नेज़ा भरे करे उन्हनि जे मथां हीरनि जा हार रखी, मथां रेशमी कपिड़े सां ढके ऐं रेशमी धागे सां ॿधी सूखड़ीअ तौरु रतन राय लाइ खणी करे नसरपुर में अंदरि गेड़िया। अंदरि जॾहिं विया त ॾिठूं सभई माण्हू रतन राय जे घर वञी रहिया आहिनि हुन बालक जो दर्शन करणु। त हिननि खे लॻो हू ॿारु जेको आहे को रवाज़ी ॿारु न आहे। जॾहिं रतन राय जे घर पहुतो त वज़ीर जो वज़ीर हुयो त स्वागत कयो वियो।
इहे उदयचंद खे पंहिंजे हंज में खयो ऐं हंज में खणी हिकु गुलाब जो गुल जंहिंमें तिखो ज़हर लॻल हो उहो हिन जे नक जे भरिसां आणण जी कोशिशि कई। जीअं ई हिन हथु अॻियां वधायो त उदयचंद हिन जे हथ खे पेर सां अहिड़ो ज़ोर सां धकु हणो कि गुल उॾामी वियो ऐं ख़बर ई कान पई कि गुल वियो केॾांहुं। ॾिसंदे ॾिसंदे अहे खे उदयचंद झूले में झूलंदो नज़र आयो। उते ई ॾिठईं त कृष्ण मुरली वॼाए रहियो आहे। उते ई ॾिठईं त पल्ले ते हिकिड़ो ॿुढो माण्हू अछी दाढ़ीअ सां हली रहियो आहे। उते ई हिनखे ख्वाजा खिज़र बि नज़र आयो, जिंदा पीर बि नज़र आयो। एतिरा सभई रूप ॾिसी करे तमामु हैरान थी वियो ऐं हुनखे पंहिंजी ग़लतीअ जो अहसासु थियो। हुन हिकदमि उदयचंद जा पेर पकिड़े माफ़ी घुरी, चयो मूंखे माफ़ु कयो, मूंखां वॾी ॾाढी चुक थी आहे। मां त तव्हांखे अर्ज़ु करणु आयो आहियां कि मिर्गशाह खे पंहिंजो दास सम्झी करे हुनखे तव्हां दर्शन ॾियो। अमरलाल चयो मां मिर्गशाह खे दर्शन ॾींदुसि, ज़रूरु ॾींदुसि, ऐं तूं जॾहिं बि मुंहिंजो रूप निज रूप पंहिंजे मन में धारे करे ऐं मूंखे यादि कंदे त मां तो वटि पहुचंदुसि। अमरलाल खां आज्ञा वठी इहो ठठे जे लाइ रवानो थियो। जीअं ई ठठे पहुतो त सिधो दरियाशाह ते वियो। दरियाशाह ते वञी अमरलाल खे सचे दिलि सां यादि कयईं त दरियाशाह मां ॿाहिरि निकिरंदड़ हिनखे दरियाशाह नज़र आयो ऐं ॾिसंदे ॾिसंदे वरी उहो पाणीअ में ग़ाइबु थी वियो। उन खां पोइ छा थो ॾिसे त हिकिड़ो फ़रिश्तो घोड़े ते सवार हलंदो थो वञे। उन सां वॾो लश्कर आहे, सभई घोड़नि ते आहिनि ऐं सभई पाणीअ ते हलंदा था वञनि ऐं सभई हिन जे पासे अची रहिया आहिनि। घबराइजी वियो, हिनखे लॻो हाणे त कोई बि तुर्क हिननि मां ज़िंदा न बचंदो। त इहो सोचे बदन हिन जो कंबण लॻो। जॾहिं दरियाशाह हिन जे भरिसां पहुता, उहो फ़रिश्तो हिन जे भरिसां आयो त हिन अर्ज़ु कयो, घणेई माफ़ियूं घुरियईं ऐं अर्ज़ु कयईं त तव्हां मिर्गशाह सां हली करे ऐं गॾिजो। त अमरलाल लश्कर सूधो मिर्गशाह जे महल जी तरफ़ अॻिते हलिया। नसरपुर में सभिनी खे अहसासु थी वियो त जीअं आकाशवाणीअ में चयो वियो हो, वरुण देव चयो हो त मां तव्हांजी रक्षा करण जे लाइ मां ईंदुसि। त वरुण देव अवतार वठी आया आहिनि। सभिनी हिंदुनि गुल वसाया, तमामु ख़ुशि थिया। ॾाढो ई ख़ुशीअ जो माहौल हो ऐं तमामु सभई ख़ुशि थिया। जॾहिं लाल साईं मिर्गशाह जे महल जे दर ते पहुता त मिर्गशाह अंदरों भॼंदो भॼंदो आयो। लाल साईंअ खे ॾाढी इज़त सां अंदरि वठी वियो, पंहिंजे तख़्त ते वञी विहारियो ऐं पाण हेठि वेही रहियो। एतिरे में अहियो हुते पहुतो त अहे खां मिर्गशाह पुछो कि नसरपुर में हुन छा छा ॾिठो, हुन ॿार जे बारे में पुछो। त सॼो जेकी बि थियो हो हिकु हिकु शइ विस्तार सां अहे मिर्गशाह खे ॿुधाई। त मिर्गशाह पुछो कि हुननि जो नालो छा आहे। अहे चयो उॾेरो लाल, जिंदा पीर ख्वाजा खिज़र। तंहिं ते लाल साईंअ खे मिर्गशाह चयो कि तव्हां हिंदुनि खे हुकुम ॾियो कि हू इस्लाम क़बूलु कनि, मुल्क में हिकु ई धर्म हुजणु खपे। त लाल साईंअ सम्झायो कि मिर्गशाह इहे धर्म मालिक जा ई आहिनि, मालिक हिकु आहे, इन्हनि खे अलॻि अलॻि तूं न सम्झ।
सभई हिकु आहिनि ऐं मालिक खे उहो ई वणंदो आहे जेको मालिक जी बंदगी कंदो आहे। छा हिंदू या मुस्लमान, जेको बि मालिक जी बंदगी करे थो उहो उन खे प्यारो आहे। कंहिंसां ज़ोर ज़बरदस्ती करणु मुनासिब न आहे। तव्हांजे चइनी किताबनि में बि लिखियलु आहे कि जेको बि ज़ोर ज़बरदस्ती कंदो त उहो दोज़ख में वेंदो। त तूं काई बि ज़ोर ज़बरदस्ती न कर। सभिनी खे पंहिंजे पंहिंजे धर्म जो पालन करणु ॾे। त जेको मूर्ख हूंदो आहे न उहो बदकिस्मत बि हूंदो आहे। त मिक्शा सोचो लाल साईं त अकेला आहिनि। जे असां हिननि खे क़ैद करे ऐं मुस्लमान ठाहे वठूं त सभई हिंदू मुस्लमान थी वेंदा। इहो मन में सोचे मिक्शा पंहिंजे सिपाहियुनि खे हुकुम ॾिनो कि लाल साईंअ खे क़ैद कयो। त लाल साईं चयो कि कंहिंखे बि एतिरी ताक़त न आहे कि उहो जेको मूंखे कोई हथ बि लॻाए सघे। ऐं एतिरे में हिकु ज़ोर सां धमाको थियो ऐं लाल साईं किथे ग़ाइबु थी विया, कंहिंखे ख़बर ई कान पई। सभई सोचणु लॻा त हाणे कयूं त छा कयूं। लाल साईं मिर्ग बादशाह जे दरबार मां ग़ाइबु थियण खां पोइ वरी प्रकट थिया ऐं हिन दफ़े जल स्वरूप धारण कयो। तमामु घणो पाणी वहणु लॻो। सभई ॿुॾण लॻा, तड़पी तड़पी उन मां ॿाहिरि निकिता। मिक्शा हुकुम ॾिनो त लाल साईंअ खे पकिड़े वठी अचो। सभिनी ॾिठो पाणी सुकी वियो आहे। ॻोल्हींदे ॻोल्हींदे मंदर में पहुता। उते ॾिठऊं त लाल साईं सिंघासन ते वेठा आहिनि। हुननि खे वीचार आयो कि मिर्ग बादशाह हुननि खे हुकुम ॾिनो आहे लाल साईं खे पकड़ण जो। जीअं ई इहो वीचार आयो त लाल साईं हवा खे हुकुम ॾिनो। तमामु तेज़ हवा, तूफ़ान लॻणु लॻो, ऊंदहि थी वई। लाल साईं वरी एतिरो प्रकाश कयो जो हू अंधा थी विया ऐं चुप करे वेही रहिया। हुननि खे सम्झ में ई न पियो अचे त छा कयूं। उते ई लाल साईं हिननि खे ॾाढो सुठो रूप ॾेखारियो। ख़ुशि थी विया। ज्योति स्वरूप ॾेखारियो, जोत में समायल। इहो रूप ॾिसी करे सिपाही मिर्ग ऐं अहे खे कोठे आया। हुननि परियां ई ॾिठो ज्योति स्वरूप। उते ई ॾिठो त पहाड़ जी चोटी आहे ऐं चोटीअ ते मथे लाल साईं नज़र आयो। कॾहिं विकराल रूप ॾेखारियो, कॾहिं ॿियो रूप ॾेखारियो। ॾाढा ई हैरान थींदा रहिया। सम्झ में ई न पियो अचे हुननि खे असां छा कयूं। ॾाढी कोशिशि कई कि लाल साईं खे पकिड़े वठी अचूं, पर सभई हिननि जा तरीक़ा बिल्कुलु नाकाम थिया। ऐं मिक्शा खे सम्झ में न पियो अचे त मां कयां त छा कयां। पोइ मिक्शा पंहिंजे सिपाहियुनि खे हुकुम ॾिनो त वञी काज़ियुनि खे ऐं मौलवियुनि खे सॾे अचो त उहे कोई तरीक़ो ॿुधाइनि कि कीअं लाल साईं खे असां हथु करे सघूं था। मौलवी ऐं काज़ी अची विया। सभिनी पंहिंजी पंहिंजी तरकीब हलाई, पर कुझु बि कारगर कोन थियो। कंहिं बि तरीक़े सां लाल साईं खे हथु करे कोन सघिया। उन खां पोइ सिपह सालार सिपाहियुनि खे वठी लाल साईं खे ॻोल्हण लाइ निकितो। लाल साईं अहिड़ी रचना रची कि सिपाही घुमी घुमी करे वरी वापसि उते पिया अचनि। उन्हनि खे को रस्तो ई न पियो मिले। के किरी पिया पवनि, किन खे धक लॻा। केॾांहुं बि घुमी फिरी हलिया आया, पर लाल साईं किथे बि हिननि खे नज़र कोन आयो। त सिपह सालार अची करे मिर्ग खे सॼी ॻाल्हि ॿुधाई। मिर्ग सोचो त लाल साईं त हलिया विया आहिनि, त हींअर सुठो थींदो, सभिनी हिंदुनि खे घुराए ऐं मुस्लमान ठाहींदुसि। त हुननि हिंदुनि खे घुरायो। मिर्ग बादशाह चयो कि तव्हांजो मुर्शिद त ॾिसो भॼी वियो आहे, तव्हां हाणे इस्लाम क़बूल कयो।
त हिंदुनि चयो असांखे पंहिंजे मुर्शिद ते पूरो भरोसो आहे, हू हमेशह असां सां आहिनि ऐं असांजी रक्षा कंदा। त मिक्शा चयो जेकॾहिं तव्हां सां आहिनि ऐं तव्हांजी रक्षा कंदा त तव्हां उन्हनि खे घुरायो, जेकॾहिं हू अची था वञनि त ठीकु आहे, न त तव्हां इस्लाम क़बूलु कयो। त हिंदुनि लाल साईंअ जी आराधना कई। लाल साईं खे चयो तव्हां ई असांजा रक्षा करण वारा आहियो, तव्हां खां सवाइ असांजो ॿियो को सहारो न आहे, असांजी जान ख़तरे में आहे, तव्हां असांखे बचायो। त दरिया शाह दर्शन ॾिनो। पोइ जॻह जॻह बाहि ॿरण लॻी, मुस्लमाननि जा घर तपण लॻा, मुस्लमाननि जा शरीर, ज़ालुनि जा, मर्दनि जा, सभिनी जा बाहि में तपण लॻा, उन्हनि जा घर ॿरण लॻा। त सभई डुकंदा मिक्शा बादशाह वटि आया कि असांखे बचायो, असां न त ॿरी ख़तमु थी वेंदासीं। उन्हनि इहो बि ॿुधायो कि शहर में जेका मस्जिद आहे उहा बि ॿरी रही आहे। हिंदू इन ते ॾाढा ख़ुशि थिया। उन्हनि मुस्लमाननि ॿुधायो कि असांजा घर ॿरनि था पर हिंदुनि जे घरनि में कुझु बि नथो थिए। एतिरो में ॾिसंदे ॾिसंदे ई बाहि मिक्शा वटि बि पहुची वई। मिक्शा उतां भॻो ऐं उहो बि भॼी वियो। सम्झ में उन्हनि खे न पियो अचे त कयूं त छा कयूं। त हे वज़ीर मिक्शा खे चयो कि मां तव्हांखे पहिरीं ई चवां पियो, हिननि जी लीला जो को अंत न आहे, तव्हां उन्हनि खे पंहिंजो गुरू सम्झी ऐं उन्हनि जी आराधना कयो, उन्हनि जो चयो मञो, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि कान मञी। त मिक बादशाह चयो कि हाणे मां छा कयां, मूंखां त एतिरी ग़लती थी वई आहे त हू मूंखे किथे माफ़ु कंदा या न कंदा। त हे चयो कि मूंखे उमेदु आहे कि लाल साईं असांखे माफ़ु ज़रूरु कंदा, त असां हली हिंदुनि खे चऊं त असांखे किथे वठी हलो। त हू हिंदुनि वटि आया। त हिंदुनि चयो त असांजे लाल साईं विश्वकर्मा खे हुकुम ॾिनो हो त हिकिड़ो मंदरु ठही वञे। त हिकिड़ो मंदरु ठही वियो आहे ऐं उन मंदर में असांजा लाल साईं वेठा आहिनि। त हिंदू अॻियां अॻियां ऐं मिक्शा आहियो उन्हनि जे पुठियां पुठियां लाल साईं जे दरबार ते पहुता। लाल साईं खे ॾिठी मिक्शा हुननि जे पेरनि ते किरी पियो ऐं माफ़ी घुरियईं। त हे बि माफ़ी घुरी, चयो असांजा जेके ग़लतियूं आहिनि असांखे माफ़ु कयो ऐं असांजो उद्धार कयो। तॾहिं मिक्शा लाल साईंअ खे चयो कि जीअं तव्हां चवंदव त तीअं मां कंदुसि। त लाल साईंअ चयो तव्हां सच जी राह ते हलो, निर्भय थी करे राज कयो, बुरा कर्म न कयो, कंहिंखे न सतायो, हर कंहिंखे पंहिंजो पंहिंजो धर्म मुंहिंजो पालन करणु ॾियो, हिंदुनि में ऐं तुर्कनि में फ़र्क़ु न कयो, राजा जे लाइ सभु बराबरि आहिनि, कंहिंसां वेर न कयो, कंहिंसां स्नेह न कयो, सच जी राह ते हलो, जेके निर्दोष आहिनि उन्हनि खे परेशान न कयो, जेके दुखी आहिनि उन्हनि जे दुख निवारण जे लाइ कुझु कमु कयो, ख़ुदा जी बंदगी कयो, जेको ईश्वर जी आराधना नथो करे उन जो जनमु अजायो आहे, तंहिंजे करे ईश्वर जी आराधना करणु तमामु ज़रूरी आहे। तव्हां जहिड़ी प्रीत पंहिंजनि पीरनि सां था कयो ओहिड़ी प्रीत संतनि सां कयो त तव्हांजो जनमु सफ़लो थींदो। संसार सुपने वांगुरु आहे, शयुनि में मोह न रखो त आख़िरी वक़्त ते तव्हांजो मोह शयुनि में न फासंदो। ख़ुदा जी बंदगी कंदा रहो, जिन जे मन में दया धर्म आहे उन्हनि जो जनमु सफ़लो आहे, जेके दया धर्म खां परे आहिनि उन्हनि जो जनमु व्यर्थ आहे, उन्हनि जो जीवन व्यर्थ वञे थो। जेके प्रभुअ जो अमृत रूप नाम नथा जपनि उन्हनि जो जीवन अजायो वञे थो। जेके हरीअ जो सिमरण नथा कनि उन्हनि खे नरक में वञिणो पवे थो। जेके मूंखे प्रेम कनि था
उहे मूंखे अमरलाल सॾींदा, छाकाणि त मां उन्हनि जो वसीलो, उन्हनि जो सहारो आहियां। मां मनुष्य रूप में जनमु वरितो आहे सभिनी जे उद्धार जे लाइ, जेतोणीकि मां निराकार आहियां। मां हिंदुनि जे उपकार लाइ जनमु वरितो आहे। तूं हिंदुनि सां वेर न कर, तूं मुंहिंजो सिमरन कर। लाल साईं मिर्ग शाह खे सम्झाइनि था त माण्हुनि जे भले जे लाइ कमु कयो, अनाज जी पैदावार वधायो, खूह खोटायो, तलाउ ठारायो, आमदनीअ जो 8 हिसो राज दरबार ते ख़र्चु कयो, 1 हिसो तव्हां पंहिंजे कुटुंब ते ख़र्चु कयो, 2 हिसा हथियारनि ऐं बारूद ते ख़र्चु कयो, 1 हिसो विकास लाइ ख़र्चु कयो, रस्तनि जे ॿिन्ही पासे वण पोखायो, स्कूल ठारायो। रियाया जे भले जे लाइ कमु कंदव त तव्हांजी साराह थींदी। मां हाणे तव्हांखे इंसाफ़ जे बारे में थो ॿुधायां, जंहिंसां तव्हांजी हिन लोक में ऐं परलोक में बि साराह थींदी। जेके बि गुनाह कनि था उन्हनि खे सख़्तु सज़ा ॾियो, ऐं सज़ा अहिड़ी हुजे जो उन्हनि खां ॿिया सिखनि ऐं कोई बि जुर्म न करे। पर जेके गुनहगार न आहिनि उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी सज़ा न ॾियो, भुल सां बि कंहिं बेक़सूर खे काई बि सज़ा न ॾियो। जुर्म करण वारनि खे शास्त्रनि अनुसार सज़ा ॾियो, उन जे लाइ विद्वाननि खे उन कम ते लॻायो, उन्हनि जी सलाह वठो ऐं इन्हीअ सभिनी कानूननि जी माण्हुनि खे जानकारी ॾियो त कोई बि कंहिं क़िस्म जो जुर्म न करे। मिर्ग शाह चयो, मां बि त गुनाह कया आहिनि त मूंखे बि सज़ा ॿुधायो, मां उन्हीअ रस्ते ते ई हलंदुसि। मां इल्तिजा थो कयां जे थी सघे त मूंखे माफ़ु कयो। तंहिं ते अमरलाल चयो, मां तोसां ख़ुशि आहियां, तंहिंजे करे मां तोखे माफ़ु कयो। चोरी करण वारनि खे, घटि तोड़ण वारनि खे, दगा ॾियण वारनि खे जेल में विझो, ऐं जेल अहिड़ो हुजे जिते कोई ख़ुशीअ सां वञणु न चाहे। उन्हनि खां जेल में कमु करायो ऐं कुझु वक़्त खां पोइ कंहिंजी ज़मानत ते उन्हनि खे छॾे ॾियो ऐं ॾिसो त उहे वरी जेल मां ॿाहिरि अची कीअं था कमु कनि। इन्हीअ नमूने तव्हांजे राज कंदव त रियाया बि ख़ुशि रहंदी ऐं जुर्म बि न थींदा, तव्हांखे राज करण में बि आसानी थींदी। मिर्ग शाह चवणु लॻो पेरनि ते किरी करे कि मां तव्हांजो दास आहियां, इन्हीअ नमूने कमु करण लाइ तव्हां ठठे में रहो ऐं मूंखे वक़्त वक़्त ते आगाह कंदा रहियो ताकी मां कोई बि ग़लति कमु न कयां। मिर्ग शाह चयो, इहा मुंहिंजी वेनती स्वीकार कयो। सभई जेके बि दरबार में हुआ सभई लाल साईंअ खे अर्ज़ु करणु लॻा, वेनती करणु लॻा कि ठठे में रहो। माण्हुनि जी श्रद्धा ॾिसी लाल साईंअ चयो कि मां तव्हांजे रग रग में वसी रहियो आहियां। लाल साईंअ मिर्ग शाह खे चयो कि मुंहिंजे लाइ हिकु आस्थान ठारायो, उते हिकु जोति ॿारियो जेका हमेशह ॿरंदी रहे, अखंड जोति,
उन में मुंहिंजो वास सम्झो। मिर्ग जे चवण ते हिक ई ॾींहं में आस्थान ठही वियो। उन खे खॾो आस्थान सॼो वञे थो। खॾो आस्थान ठहण खां पोइ विश्वकर्मा जो ठाहियल मंदरु लुप्त थी वियो। लाल साईं ठठे में 6 महीना रही करे मिर्ग खे सलाह ॾींदा रहिया। लाल साईं ठठे में 6 महीना रही हिंदुनि ऐं मुस्लमाननि में अमन ऐं चैन ऐं प्यार जो रिश्तो ठाहे न्याय जो वातावरण बनाए चयो त मां हाणे नसरपुर वेंदुसि। इहो ॿुधी सभिनी लाल साईं खे अर्ज़ु कयो त न वञो। लाल साईं सम्झाईंदे चयो कि मां तव्हां खां परे न आहियां। जोत में मुंहिंजो वास आहे। जल ऐं जोत खां सवाइ सृष्टि क़ाइमु न थी रही सघे, कोई बि जीव ज़िंदा नथो रही सघे। इन्हनि ॿिन्ही वांगुरु मां हर हंधि मौजूदु आहियां। जेको बि मुंहिंजे जोत में ध्यान सां ॾिसंदो, विश्वास सां ॾिसंदो, उहो मूंखे पंहिंजे भरिसां ई महसूसु कंदो। इहा सम्झाणी ॾेई लाल साईं दरिया ते हिकु अछी चादर विछाई ऐं चादर ते वेही रहिया ऐं चादर पाणीअ जे मथां नसरपुर ॾांहुं हलणु लॻी। केतिरा ई माण्हू उन्हनि जे पुठियां पुठियां पाणीअ में विया। इहो बि वियो। थोरो अॻिते वञी करे लाल साईं सभिनी खे वापसि वञण लाइ चयो। सभई वापसि हलिया विया। इहो वज़ीर लाल साईं जे पुठियां तुरे ते हलंदो रहियो। जॾहिं लाल साईं काफ़ी अॻिते निकिरी विया ऐं तुरियो, इहो पुठियां रहिजी वियो त इहे वधीक ज़ोर लॻायो त हिकिड़ो तुम्बो भॼी पियो ऐं इहो रड़ियूं ऐं वाका करणु लॻो। त लाल साईं निहारियो ऐं उनखे चयो कि तूं मुंहिंजी चादर जी हिकु कुंड पकड़। त इहे ईअं ई कयो। 5 आङुरियुनि सां चादर जी हिकु कुंड पकड़ी त इहो लाल साईं सां गॾु तरंदो तरंदो हलियो वियो। जॾहिं नसरपुर पहुची विया त लाल साईं खे चयो कि तूं हाणे वापसि वञ। त इहे चयो असां मुस्लमाननि जे लाइ तव्हांजो कहिड़ो रायो आहे, असां छा कयूं? लाल साईं फरमायो हिंदुनि ऐं मुस्लमाननि में फ़र्क़ु न कर। मुंहिंजो निशान 5 ॿुड़ियूं नीरे या अछे कपिड़े ते लॻाए जेको बि धारण कंदो ऐं जॾहिं बि हिननि 5 ॿुड़ियुनि खे ध्यान सां ॾिसंदो त हुनखे मुंहिंजा वचन यादि ईंदा। इहो लाल साईं खे पेरे पई ठठे ॾांहुं रवानो थियो ऐं रस्ते ते सभिनी खे लाल साईं जी 5 ॿुड़ियुनि वारी ॻाल्हि ॿुधाईंदो रहियो। ठठे पहुची सिधो मिर्ग वटि वियो ऐं मिर्ग खे 5 ॿुड़ियुनि वारी ॻाल्हि ॿुधाई त मिर्ग चयो मूंखे चङी तरह विस्तार सां ॿुधाए। इहे मिर्ग खे हिकु हिकु ॻाल्हि ॿुधायो त कीअं हुनजो तुम्बो भॼी पियो हो ऐं कीअं हू चादर खे 5 आङुरियुनि सां पकिड़े पाणीअ ते तरंदो रहियो। मिर्ग ॾाढो ख़ुशि थियो ऐं मिर्ग चयो लाल साईं असां ते बि महिर कंदा रहिजो। ऐं मिर्ग सभिनी मुस्लमाननि खे चयो कि हू 5 ॿुड़ियूं अछे या नीरे कपिड़े ते लॻाए ऐं पाइनि। सभई मुस्लमान बि ॾाढा ख़ुशि थिया, हिंदू बि ॾाढा ख़ुशि थिया। हिंदुनि ऐं मुस्लमाननि में भाईचारे जो माहौल ठही वियो। लाल जी बाल लीला। बालक उदयचंद फ़रिश्तो बणिजी ठठे में 6 महीना 8 ॾींहं रही सभिनी खे पंहिंजी ॼाण ॾींदा रहिया।
ऐं साॻे ई वक़्तु नसरपुर में झूले में झूलण वारो झूलेलाल वॾो थींदो रहियो। मामड़ा पाइणु शुरू कया। जॾहिं 1.5 साल जो थिया त उन्हनि जी झंडि दरिया जे किनारे लाराई वई ऐं उदयचंद जॾहिं 4 सालनि जो थियो त दरिया जे किनारे ई मुनणु लहिरायो वियो। मुनण वारे ॾींहुं परियां परियां माण्हू ईंदा रहिया, संत ईंदा रहिया, तमामु घणा माण्हू कठा थी विया त सभिनी खे लॻे पियो त देग जो ई सेसा प्रसाद पूरो न पवंदो। पर जीअं जीअं देग मां थाली भरे कढनि पिया तीअं तीअं देग भरिजी पई वञे ऐं देग तेसि ताईं ख़ाली कान थी जेसि ताईं सभिनी पेट भरे कोन खाधो। इन्हीअ नमूने जा करिश्मा उदयचंद ॾेखारींदो रहियो ऐं साॻे ई वक़्तु रवाज़ी ॿार वांगुरु बि पंहिंजे हलंदो रहियो। लाल जी विद्या ऐं धंधो। जॾहिं उदयचंद 5 सालनि जो थियो त रतन राय उदयचंद खे वठी सुमित्र ब्राह्मण वटि वठी आया कि हिन खे पढ़ायो। सुमित्र ब्राह्मण सरस्वती जी पूॼा करे लाल खे पढ़ाइणु शुरू कयो। लाल खे क ख ग सेखारणु शुरू कई। जॾहिं अधु क ख ग सेखारी त उदयचंद सॼी क ख ग ॿुधाए छॾी। पटीअ ते लिखणु सेखारियो त फटाफट लिखंदो हलियो वियो। सुमित्र ब्राह्मण ॾाढो हैरान थियो, सोचई शायदि रतन राय ॿार खे काफ़ी महिनत कराई आहे। उन खां पोइ सुमित्र ब्राह्मण हिकिड़ो शास्त्र उदयचंद खे पढ़ण लाइ ॾिनो त उदयचंद फटाफट पढ़ी वियो। त सुमित्र ब्राह्मण खे लॻो को हीउ रवाजी ॿार न आहे, हीउ त को फ़रिश्तो आहे। त जॾहिं रतन राय ॿार खे वठणु आया त रतन राय खे इहा ॻाल्हि ॿुधाई त हीउ त रवाजी ॿार नथो लॻे, हीउ त को फ़रिश्तो थो लॻे। ॿिए ॾींहुं लाल ईअं पियो पढ़े जीअं को हू रवाजी ॿार हुजे। पोइ सुमित्र ब्राह्मण लाल खे हिकिड़ो होशियारु ॿारु सम्झी पढ़ाइणु शुरू कयो ऐं 2 सालनि जे अंदरि ई एतिरो हिन खे पढ़ायो, उदयचंद एतिरो होशियारु थी वियो त रतन राय खे सुमित्र ब्राह्मण चयो कि हुन वटि हिन ॿार खे पढ़ाइण लाइ वधीक कुझु न आहे। उन खां पोइ रतन राय उदयचंद खां धंधो कराइण जो सोचियो। हिकिड़े ॾींहुं देवकीअ कोहरनि जो कुनो रधे भरे करे हिन खे ॾिनो ऐं चयो त हीअ कोहर विकिणी ऐं कणिक वठंदो अचिजांइ। उदयचंद मथे ते कोहर खणी ॿाहिरि निकितो ऐं माण्हुनि में विरहाईंदो रहियो। कुनो ख़ाली थी वियो। शाम जो दरिया जे किनारे वञी कुने सूधो दरिया में टिपो ॾिनई ऐं जॾहिं ॿाहिरि निकितो त कुनो सुहिणी सुठी कणिक सां भरियलु हुयो ऐं लाल जा कपिड़ा बि आला कोन हुया। माण्हू ॾिसी हैरान थी विया। जॾहिं कणिक आणे देवकीअ खे ॾिनी त देवकी हैरान थी वई। अहिड़ी सुठी सुहिणी सणबी कणिक हुन पहिरीं कॾहिं ॾिठी कान हुई। ॿिए ॾींहुं बि कोहरनि जो कुनो रधे लाल खे ॾिनो त लाल उहे ई कोहर विरहाईंदो रहियो ऐं शाम जो दरिया में टिपो ॾेई जॾहिं ॿाहिरि निकितो त कुनो चांवरनि सां भरियलु हुयो ऐं शाम जो आणे देवकीअ खे चांवरनि जो भरियलु कुनो ॾिनो। देवकी ॾाढी हैरान थी वई त भई ईअं कीअं थी थो सघे। हुनखे लॻो कुझु त आहे। त 3 ॾींहुं देवकीअ जॾहिं हिन खे कुनो रधे कोहरनि जो भरे ॾिनो त देवकी हिन जे पुठियां पुठियां वेही सॼो ॾींहुं हिन जे पुठियां घुमंदी रही।
ॾिसण जे लाइ कि ही करे छा थो। जॾहिं शाम थी त उदयचंद दरिया जे किनारे ते आयो ऐं कुने सूधो दरिया में टिपो ॾिनो। जीअं हिन टिपो ॾिनो त देवकी वाका करणु लॻी, बचायो बचायो, मुंहिंजे पुट खे बचायो, उदयचंद खे बचायो। त माण्हुनि हिन खे चयो काई चिंता करण जी ॻाल्हि न आहे, असां त ॾिसूं वेठा 2 ॾींहंनि खां त हीउ अंदरि वेंदो आहे, टिपो ॾींदो आहे ऐं कुनो कंहिं न कंहिं सां भरियल वापसि खणी ईंदो आहे। पर माउ आहे न, त हुनखे विश्वास न थियो। हुन दरिया शाह खे वेनती करणी शुरू कई कि मुंहिंजे लाल खे बचाए, जे मुंहिंजो लाल सही सलामत ॿाहिरि निकिरी आयो त मां तोखे हीरा चढ़ाईंदसि। जॾहिं इहो चयईं त हीरा चढ़ाईंदसि त सोच में पइजी वई हीरा मां आणींदसि किथां। एतिरे में जॾहिं उदयचंद दरिया मां ॿाहिरि निकितो त माउ ॾिसी हैरान थी वई त कुनो हीरनि ऐं जवाहरनि सां भरियलु हुयो। त देवकीअ हिकदमि कुनो सॼो ख़ाली दरिया में सभई हीरा ऐं जवाहर वापसि विझी छॾिया ऐं लाल खे पंहिंजे सीने सां लॻायो ऐं सोचियो हीउ ॿार त को फ़रिश्तो आहे। लाल खे वठी ऐं घर हली आई। इन नमूने जा करिश्मा लाल माण्हुनि खे ॾेखारींदो रहियो। मन ई मन में देवकी सोचींदी रही, जंहिं वटि लाल जहिड़ो पुटु हुजे उन्हीअ खे हीरनि जवाहरनि जी कहिड़ी ज़रूरत आहे। उदयचंद जा करिश्मा ॾिसी माण्हू हुनखे उॾेरो लाल सॾणु लॻा। जणिया ऐं गुरु दीक्षा। माण्हू उदयचंद खे अवतार मञणु लॻा। जॾहिं उदयचंद 10 सालनि जो थियो त जणियनि पाइण जी रस्म थारूअ वारे ॾींहुं दरिया जे किनारे ते शुरू कई वई ऐं आर्तवार ॾींहुं पूरे विधि विधान सां जणिया पाता विया। त माण्हुनि उदयचंद खां पुछो, तव्हां त पाण ई अवतार आहियो त तव्हांखे जणियनि पाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे। उदयचंद चयो त मां मनुष्य रूप में जनमु वरितो आहे ऐं मूंखे बि मर्यादाउनि जो पालन करणु खपे। जे मां मर्यादाउनि जो पालन न कंदुसि त सभई मर्यादा जो पालन करणु छॾे ॾींदा। जणियनि पाइण खां पोइ रतन राय उदयचंद जे लाइ गुरूअ जी ॻोल्हा शुरू कई। त जंहिं वटि बि विया नसरपुर में, उहो हर को पियो चवे त हीउ बालक पाण ई अवतार आहे, असां हिन खे दीक्षा कीअं ॾींदासीं, असां हिन खे दीक्षा ॾियण जे क़ाबिल न आहियूं। नसरपुर में जॾहिं रतन राय खे गुरु न मिलियो त रतन राय उदयचंद खे पाण सां वठी नसरपुर खां ॿाहिरि ॿियनि शहरनि ॾांहुं रवानो थियो गुरूअ जी ॻोल्हा में। त रस्ते ते हिन खे हिकिड़ो साधू नज़र आयो जंहिंजे चहिरे में तमामु घणो तेज हुयो। त रतन राय उन साधूअ खे चयो कि उदयचंद खे गुरू दीक्षा ॾियो। त उन साधूअ चयो कि उदयचंद पाण ई नारायण आहे, हिन खे गुरू दीक्षा जी कहिड़ी ज़रूरत आहे। त रतन राय फरमाइनि था कि गुरूअ बिना गत न आहे, तंहिंजे करे जीवन सफलो करण जे लाइ गुरू दीक्षा उदयचंद जे लाइ तमामु ज़रूरी आहे। तंहिं ते उन साधूअ वरायो कि हू साम्हूं साधू अची रहिया आहिनि त उहे असल में गोरखनाथ आहिनि, त हू उन्हनि खे तव्हां अर्ज़ु कंदा त हू ज़रूरु तव्हांजी ॻाल्हि मञींदा। जॾहिं हू साधू नज़दीक अची वियो त हिन साधूअ हुननि खे चयो कि रतन राय उदयचंद जे लाइ गुरूअ जी ॻोल्हा में आहिनि त तव्हां हिन खे गुरू दीक्षा ॾियो। हुन साधूअ चयो तव्हां त पाण भोलेनाथ आहियो,
पाण खे छॾाइण लाइ मूंखे था फासायो। उदयचंद नारायण आहे। तॾहिं उदयचंद चयो कि तव्हां मूंखे दीक्षा ॾियो। मां बालक रूप में जनमु वरितो आहे, त मूंखे बालक सम्झी, रवाज़ी ॿार सम्झी करे मूंखे दीक्षा ॾियो। तॾहिं गोरखनाथ मृगशाला विछाए उदयचंद खे साम्हूं विहारे ऐं उदयचंद खे चयो, तूं चओ ओम तत्सत। उदयचंद चयो ओम तत्सत, ऐं इन नमूने उदयचंद जी गुरु दीक्षा पूरी थी। बाल गुरु उदयचंद। उदयचंद खे गुरु मंत्र, गुरु दीक्षा मिलण खां पोइ लाल साईं पाण ई गुरु बणिजी विया। दरिया शाह जे किनारे ते रोज़ अची शाम जो वेहंदा हुआ ऐं सभई माण्हू हुननि वटि ईंदा हुआ, हुननि जो उपदेश ॿुधंदा हुआ, उन्हनि खां दीक्षा वठंदा हुआ। घणेई उन्हनि जा शिष्य ठही विया। त हिकिड़े ॾींहुं लाल साईं चयो कि मां तीर्थ यात्रा ते वञणु थो चाहियां ऐं कुझु ॾींहं एकांत में गुज़ारणु थो चाहियां। त घणनि ई शिष्यनि चयो असांखे बि वठी हलो। त लाल साईं चयो हिकिड़ो मंडप ठाहियो, मां उते तव्हांखे उपदेश ॾींदुसि। त जल्दी हिकु मंडप ठाहियो वियो। उते हिकिड़ो सुठो सिंहासन रखियो वियो। लाल साईं उते वेही ऐं सभिनी खे उपदेश ॾियणु लॻा। उपदेश में सभई एतिरा मस्तु थी विया कि हुनखे ख़बर ई न पई त लाल साईं विया त विया केॾां। जॾहिं सुबुह थी वियो, राति सॼी गुज़री वई ऐं सुबुह जो सभिनी ॾिठो त लाल साईं पाणीअ ते मथां हलंदा था अचनि जीअं कि ज़मीन ते कोई हलंदो हुजे। त सभिनी नमस्कार कयो, सभिनी प्रणाम कयो। पोइ संत पगर लाल साईं खे चयो त तव्हां सभिनी खे उपदेश ॾियो ऐं दीक्षा ॾियो। त लाल साईं सम्झायो। लाल साईं चयो जल ऐं जोत जी शेवा कयो, मुंहिंजो नालो पंहिंजे मन में सदाईं यादि रखो। सुबुह जो उथंदे ई जल जो दर्शन कयो, पंहिंजे हथनि जी रेखाउनि खे चुमो। उन्हीअ खां पोइ धरती माता खां माफ़ी घुरी पेर ज़मीन ते रखो ऐं जोत जो दर्शन कयो। पोइ ॾंद साफ़ कयो, सनानु कयो, सॼे अंगनि ते जल जो छंडो विझो, शरीर खे शुद्ध कयो ऐं मन में इहा भावना रखो त मां हर हंधि मौजूदु आहियां। पालथी मारे वेही जोत जो ध्यानु कयो ऐं इहो सोचो कि मां उन्हीअ में विद्यमान आहियां। इन्हीअ नमूने सुबुह शाम प्रभुअ जो ध्यानु कयो। ज्ञान योग खां ध्यानु योग वॾो आहे ऐं सभिनी जो ध्यानु योग सां ई उद्धार थियो आहे। मूंखे ॾियण वारी आहुति विधीअ सां जल में प्रवाह कयो। उन्हीअ खां पोइ भोजन करे कमकार में लॻो। विश्वासघात न कयो, कूड़ ऐं पाप न कयो, कूड़ ऐं पाप सां धन न कमायो। जे इन्हीअ रस्ते ते हलंदो त मां तव्हांखे ख़ुशहाल बणाईंदुसि। मां संत पुगर खे उपदेश ॾिनो आहे, जे तव्हांखे कुझु बि पुछिणो हुजे त तव्हां संत पुगर खां वधीक जानकारी हासिल करे सघो था। हिकु सॼण पुछो त आहुति कीअं ॾिजे। लाल साईं फरमायो आहुतीअ में जल, खीर, ॾही, खंडु वग़ैरह मर्ज़ीअ मुताबिक़ मिलायो। उन में काई बि ख़ुशबू वारी शइ, फोटो टिकी मिलाए सघो था। कंहिं तलाव
नदी या ढंढ में आहुति प्रवाह कयो। 3 या 5 पलव पाए मतिलब त पूरी श्रद्धा सां वेनती कयो त तव्हांजी मुराद जेका बि हूंदी उहा पूरी थींदी। मौजूद माण्हुनि मां संत पगर चयो कि असांखे छॾे न वञो, जीअं तव्हां चवंदा तीअं ई असां कंदासीं। त लाल साईंअ चयो, जे तव्हां पूरो ध्यानु लॻाए आराधना कंदा त तव्हां मूंखे पंहिंजे साम्हूं मौजूदु सम्झंदा। जीअं कल्ह राति मां तव्हांजे साम्हूं कोन हुयुसि, मां हलियो वियुसि, पर तव्हांखे लॻो त मां उते ई आहियां। त इन्हीअ नमूने, इन्हीअ श्रद्धा सां, इन्हीअ भावना सां जे तव्हां आराधना भक्ति कंदा त मूंखे तव्हां पंहिंजे साम्हूं मौजूदु सम्झंदा ऐं मां तव्हांखे उते ई नज़र ईंदुसि। जेको बि मूंखे यादि करे जल ऐं जोत जी शेवा करे आहुति ॾींदो, उन्हीअ जा कार्ज मां पूरा कंदुसि। केतिरा ई ॾींहं उहो मंडप उते बणियो रहियो ऐं परियां परियां माण्हू लाल साईं खे ॿुधणु, हुननि जो उपदेश ॿुधणु ईंदा रहिया। हिकिड़े ॾींहुं सुमित्र ब्राह्मण उते आयो। हुन दरिया में हिकु तरंदड़ पेती ॾिठी। उहा पेती खणी आणे लाल साईंअ खे ॾिनई। सुमित्र ब्राह्मण चयो, मुंहिंजी मुअल गांइ ज़बरदस्ती चंडाल खणी पिया वञनि। उहा गांइ मूंखे ॾाढी प्यारी आहे। मां उन्हीअ जे लाइ हिकु समाधि ठाहिणु थो चाहियां। दया करे उहा गांइ मूंखे वापसि ॾियारायो। लाल साईं सुमित्र ब्राह्मण सां गॾु विया ऐं परियां ई गांइ खे ॾिसी कपिला कपिला करे लाल साईंअ सॾु कयो त उहा गांइ ज़िंदा थी भॼंदी भॼंदी लाल साईंअ वटि अची वई। गांइ अची लाल साईंअ जा पेर चुमिया। लाल साईंअ सुमित्र ब्राह्मण खे चयो, तव्हां इहा पंहिंजी पेती खणी वञो। त सुमित्र ब्राह्मण चयो, इहा पेती मुंहिंजी न आहे, इहा दरिया मां मिली ऐं मां सोचियो इहा तव्हांजी आहे। तंहिं ते लाल साईंअ चयो, इहा ई मां ई रखी आहे ऐं इहा तव्हां खणी वञो। त पेतीअ में खोले सुमित्र ब्राह्मण ॾिठो त हुन में हीरा जवाहरात हुया। सुमित्र ब्राह्मण पेती वठण खां इनकार कयो त लाल साईंअ चयो, इहा गुरु दक्षिणा सम्झी मुंहिंजी वेनती आहे तव्हांखे, तव्हां इहा पेती स्वीकार कयो। लाल साईंअ सुमित्र ब्राह्मण खे मञायो ऐं उहा पेती सुमित्र ब्राह्मण जे घर कंहिंजे हथां मोकिले ॾिनी। उते ई उहे चंडाल भॼंदा आया लाल साईंअ वटि, अची पेरनि ते किरिया कि चयो, लाल साईं असांखे माफ़ु कयो। त लाल साईं फरमायो, तव्हांजो कमु मुअल जानवरनि खे विकिणण जो आहे। तव्हां पंहिंजो कमु कयो, पर कंहिंखां ज़बरदस्ती मुअल जानवर न खसियो। हिकु चंडाल चयो, असांजा के साथी मरी विया आहिनि। त लाल साईं चयो, उन्हनि जा लाश हिते खणी अचो ऐं दरिया मां उन्हनि खे छंडो विझो। त उहे मुअल पंहिंजनि साथियुनि जा लाश खणी आया। उते जीअं लाल साईं चयो कि दरिया जो छंडो विझो, जीअं ई उन्हनि ते दरिया मां छंडो विधो त उहे सुजाॻ थी ऐं उथी खड़ा थिया। सभई लाल साईंअ खे पेरे पई आशीर्वाद वठी ऐं उतां हलिया विया। लाल साईंअ जा भक्तनि सां कुझु वाक़िया। लाल साईंअ जा घणेई भगत हुया। उन्हनि में ख़ासि भगत हुयो संत पुगर ऐं ॿियो हो सुंदरदास। हिकु भेरे सुंदरदास खे लाल साईंअ चयो, वञे संत पुगर खे सॾु करे अचो।
त सुंदरदास संत पुगर जे घर वियो। संत पुगर जी पत्नी निर्मला बाईअ खे चयईं त लाल साईं संत पुगर खे यादि पिया कनि। त निर्मला बाईअ चयो कि संत पुगर खे त लाल साईं सुबुह जो रोहिड़ीअ मोकिलियो आहे, वञी हुननि खे यादि ॾियाराए, हुननि खां शायदि विसरी वियो हूंदो। त सुंदरदास ॿाहिरि निकितो, पर सोच में पइजी वियो त इहो थी नथो सघे त लाल साईं खां विसरी वियो हुजे, शायदि निर्मला बाई कुझु ग़लति ॿुधाए रही आहे। हू जॻह जॻह संत पुगर खे ॻोल्हींदो रहियो, पर ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियो। उते संत पुगर किथे बि हिनखे कोई नज़र न आयो, त वञी वापसि संत पुगर जे घर वियो। त निर्मला बाईअ ॾिसंदे ई चयो कि तव्हांखे शायदि मुंहिंजी ॻाल्हि ते विश्वासु नथो अचे। त संत पुगर रोहिड़ीअ विया हुया ऐं उतां वापसि अची विया, ऐं वापसि अचण खां पोइ वरी लाल साईं वटि विया आहिनि। तूं उते वञी ॾिस। सुंदरदास हैरान थी चयो, माता रोहिड़ी त एॾो परे आहे त उतां सुबुह जो वञी कोई त एतिरो जल्दी वापसि अची नथो सघे। निर्मला चयो, लॻे थो लाल साईं तुंहिंजे विश्वास जी परीक्षा वठी रहिया आहिनि। लाल साईं त हिकु इशारे सां कंहिंखे बि किथे बि मोकिले वठी ऐं वापसि घुराए सघनि था। तूं वञी उते ॾिस। सुंदरदास सोचे पियो, निर्मला बाई कहिड़ियूं अजीब ॻाल्हियूं करे रही आहे। इहो सोचींदे सोचींदे मंडप जे भरिसां पहुतो त हिन खे संत पुगर जो आवाज़ु ॿुधण में आयो। संत पुगर लाल साईंअ खे चई रहियो हो, तव्हां कंहिंखे बि केॾांहुं बि मोकिले वापसि घुराए सघो था। तव्हां ई मूंखे रोहिड़ीअ मोकिलियो ऐं उतां वापसि घुरायो। रोहिड़ीअ में मंदरु तव्हां पाण ई ठाहियो आहे, पाण ई ठारायो आहे ऐं मूंखे ओॾे ॾेखारण जे लाइ मोकिलियो। तव्हां पंहिंजो असली रूप मूंखे ॾेखारियो। लाल साईंअ चयो, संत मां तोखे कहिड़ो रूप ॾेखारियां। जीअं जल ऐं जोत जो को रूप न आहे, जल खे जंहिं थांव में विझूं त उन जो रूप ओड़ो थी थो वञे, ऐं जोत जी वट जहिड़ी ठाहियूं था ओड़ो उन जो रूप ठही थो वञे। त मुंहिंजो कोई रूप न आहे। जंहिं रूप में तव्हां मूंखे ॾिसणु चाहींदा, उन रूप में तव्हां मूंखे ॾिसी सघंदा। सुंदर अॻिते वधंदो रहियो। जॾहिं मंडप में पहुतो त हुनखे कुझु बि नज़र कोन आयो। सुंदर लाल साईंअ खे चयो हथ जोड़े कि इन्हीअ में मुंहिंजो ॾोह न आहे, मुंहिंजो विश्वास कचो आहे। तव्हां मूं ते महिर कयो त मुंहिंजो मन हमेशह तव्हांजे चरणनि सां जुड़ियल रहे। लाल साईं हुनखे दर्शन ॾेई निहाल कयो। जॾहिं लाल साईं सुमित्र ब्राह्मण वटि पढ़ंदा हुया त उन्हनि सां गॾु धनो बि पढ़ंदो हो। धनो लाल खे ॾाढो प्यारु कंदो हो ऐं हू लाल खे कृष्ण ऐं पाण खे सुदामो सम्झंदो हो। ग़रीब हो, कोहिर विकिणंदो हो। जॾहिं बि कोहिर ठाहे रखंदो हो त लाल खे यादि कंदो हो ऐं लाल हुन जे साम्हूं प्रकट थी वेंदा हुया। हिकु भेरे लाल साईं धने खां पुछो कि जॾहिं तोखे ख़बर आहे त मां तोसां गॾु हमेशह आहियां, पोइ तूं मूंखे छो यादि कंदो आहीं। त धने जेको जवाबु ॾिनो उहो ॿुधी लाल हुनखे पंहिंजे सीने सां लॻायो। धने चयो, जॾहिं तव्हांजा साकार रूप जा पेर मुंहिंजे घर में पवंदा आहिनि त अलॻि क़िस्म जो घर में प्रकाश थी वेंदो आहे। हिकिड़े ॾींहुं धनो रोज़ वांगुरु कोहिर ठाहे लाल साईं खे यादि कयो त लाल साईं प्रकट थिया। धने सां ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे लाल साईं सॼा कोहिर खाई ख़तमु करे छॾिया। त ख़तमु करण खां पोइ लाल साईं चयो
कि मां त सभई कुहर खाई वरिता, त तूं हाणे छा विकिणंदे? त धने चयो, तव्हांखे त ख़बर ई आहे, तव्हां अंतर्यामी आहियो, कि मां छा कंदुसि। इहो चई उथी हलियो वियो ऐं जेतिरा बि पैसा हिन पंहिंजी कमाईअ मां बचाया हुया उहे लाल जे अॻियां आणे रखियईं ऐं चयईं त हीअ सभु तव्हां क़बूलु कयो ऐं लंगर जे लाइ इस्तेमालु कयो। उन खां पोइ धनो मंडप जी मंदर जी शेवा कंदो रहियो ऐं कॾहिं बि हुनजो को वार विंगो कोन थियो। माता पिता जी मुक्ति। घणेई लाल साईंअ खे कृष्ण रूप में ॾिसंदा हुया। लाल साईं जे माता पिता खे मन में वीचार आयो, छो न असां पंहिंजो अंतिम संस्कार लाल खां करायूं, नारायण खां करायूं। इहो सोचे लाल साईं खे जॻह जॻह ते ॻोल्हण लॻा। ॻोल्हींदे ॻोल्हींदे हुननि जे मन में वीचार आयो कि लाल चयो हो, जॾहिं बि तव्हां मूंखे यादि कंदा त मां तव्हां वटि प्रकट थींदुसि। त हुननि लाल साईंअ खे यादि कयो। लाल साईं हुननि जे साम्हूं प्रकट थिया ऐं चरणनि में सिर झुकाइण लॻा त हुननि लाल जा हथ पकिड़े पंहिंजे अखियुनि ते रखिया। चयूं, नारायण, असांखे मोह में न फासाए, असांखे बैकुंठ मोकिल। लाल चयो, ओम तत्सत। इहो चई माता पिता जा पेर छुई वेद मंत्रनि जो उचारण कयो त माता पिता विमाण में बैकुंठ हलिया विया। उन्हनि जो अंतिम संस्कार पूरे विधि विधान सां लाल साईं पंहिंजे हथनि सां कयो ऐं 12 महीना उते पूजा हवन भंडारो हलंदो रहियो। सभई माण्हू ईंदा रहिया, प्रसाद खाई लाल जे माता पिता जे लाइ, उन्हनि जी आत्मा जे लाइ शांति पाठ कंदा रहिया। कॾहिं बि कोई बि अची जेकॾहिं हुननि जे अॻियां पंहिंजो ॾुखु ॾेखारींदो हो त लाल साईं उनखे सम्झाईंदा हुया, बूंद जी आस हूंदी आहे सागर में मिलण जी, ऐं जे बूंद सागर में वञी मिले थी त उन जो ॾुखु करणु न खपे। आत्मा बि हिकु बूंद आहे ऐं आत्मा लाइ परमात्मा सागर आहे। माता पिता जे स्वर्गवास खां पोइ लाल साईं पंहिंजे भक्तनि खे चयो कि मुंहिंजो कार्ज पूरो थी वियो आहे। परमात्मा जी आज्ञा अनुसार मूंखे जेको कमु करिणो हुयो उहो मां पूरो करे चुको आहियां। त मां तीर्थ यात्रा ते निकिरणु थो चाहियां ऐं उतां मां बैकुंठ हलियो वेंदुसि। त सभिनी भक्तनि चयो, जे तव्हां हितां हलिया वेंदा त असांजी रक्षा केरु कंदो, केरु असांखे ज्ञान ॾींदो। तंहिं ते लाल साईं फरमायो कि तव्हां मूंखे अञा ताईं सम्झी कोन सघिया आहियो। मां तव्हां सां हमेशह आहियां, मां भक्तनि जो उद्धार हमेशह कंदो रहंदो आहियां। तंहिंजे करे तव्हां इन जी काई चिंता कोन कयो। लाल साईं पोइ पुगर खे चयो कि हिन आस्थान जो ॿार मां तोते थो रखां, जोत जो, सेवा जो, रख रखाव सॼो ॿार मां तोते रखां थो। तंहिं ते संत पुगर चयो, इहो कमु तव्हां पंहिंजे भाउरनि खे ॾियो, मां त तव्हांजो दास आहियां ऐं मूंखे प्रेम ऐं नाम बख़्शियो। तंहिं ते लाल साईं फरमायो, मुंहिंजे भाउरनि खे पिता जे पैसे ते तमामु घणो घमंड आहे। उहे इहो कमु कोन करे सघंदा, त इहो कमु तुंहिंजे ई क़िस्मत में लिखियलु आहे ऐं तोखे इहो करिणो आहे।
इहो चई लाल साईं पुगुर खे पाण सां वठी दरिया में टिपो ॾिनो ऐं वरुण धाम वठी विया। थोरी देरि खां पोइ उतां ॿाहिरि निकिता, कुझु शयूं पाण सां उतां खणी आया। उन खां पोइ लाल साईं संत पुगुर खे दीक्षा ॾिनी ऐं ठकुर जी उपाधि ॾिनी। ठकुर मतिलबु जोत जी सेवा करण वारो, राह ॾेखारण वारो गुरू। उन वक़्तु ठकुर जी उपाधि मिलण ते संत पुगुर जे अखियुनि मां पाणी वही आयो। हीउ ॾींहुं चंड खां अचण वारो पहिरियों आर्तवार जो ॾींहुं हुयो। तंहिंजे करे चंड खां पोइ अचण वारे आर्तवार खे साहाओ आर्तवार जे रूप में मल्हायो वेंदो आहे। जंहिं महीने में चंड थारूअ ॾींहुं हूंदो आहे, उन महीने खे शुभ मञियो वेंदो आहे, छो त लाल साईं जो जनमु थारूअ ॾींहुं थियो हो। ऐं उन थारूअ वारे चंड खे टिजोगो चंड कोठबो आहे, छो त आर्तवार खे साहाओ आर्तवार मञियो वेंदो आहे ऐं छंछर खे बि शुभ मञियो वेंदो आहे। त थारूं, छंछर ऐं आर्तवार, इन्हनि टिनी जे करे उन चंड खे टिजोगो चंड सॼो वेंदो आहे। लाल साईं संत पुगुर खे ठकुर जी उपाधि ॾियण खां पोइ 7 शयूं संत खे ॾिनियूं। लाल साईं संत खे चयो, संत मन सां श्रद्धा सां शेवा करण सां तोखे 18 सिद्धियूं प्राप्त थींदियूं ऐं ही 7 शयूं तोखे कमु ईंदियूं। पहिरीं जोत। हीअ जोत अखंड जोत मंदर में रखजांइ। इन जोत जो दर्शन करे कोई बि श्रद्धा सां पलव पाए, काई बि शइ मन में सोचींदो त उन जी आस पूरी थींदी। ॿी खिथां या पखर, जेको बि पखर या खिथां धारण कंदो उन जे वेझो कोई बि ॾुख कोन ईंदो। देग सेसा जे लाइ आहे ऐं इहा देग हमेशह भरियल रहंदी, कोई बि बिना सेसा जे ख़ाली कोन वेंदो। चौथी मंझारी ॾात ऐं छंडो विझण जे लाइ। जेको बि ॾात वठंदो ऐं छंडो विझंदो उन खे सुख बि मिलंदो ऐं ॿियनि सभिनी खे सुख बि ॾींदो। 5 तेग या तलवार। जेको बि हीअ तेग धारण कंदो उन जे वेझो कोई बि दुश्मन कोन ईंदो ऐं अकाल मृत्युअ खां उहो बचियो रहंदो। 6 डफली या झांझ। जेको बि डफली वॼाए ऐं ॻाईंदो त उनजो सुर ताल पंहिंजो पाण ई हिन सां मिली वेंदो ऐं मधुर आवाज़ थींदो ऐं उन मधुर आवाज़ ॿुधी करे माण्हू छिकजंदा ईंदा। 7 मटको। हीउ मटको हमेशह निर्मल जल सां भरियल रहंदो ऐं सभिनी जे लाइ हिन जो जल अमृत रूप थींदो। लाल साईं चयो, इहे 7 ई शयूं मां थान खे अर्पण कयां थो ऐं हितां कोई बि जेकॾहिं काई बि शइ खणी वेंदो त उन खे तमामु घणो नुक़सानु पहुचंदो। श्री अमरलाल चयो, जेको बि जोत जी पूॼा करण वक़्तु पंहिंजूं नज़रूं नक जी चोटीअ ते टिकाए 27 भेरा अमरलाल चवंदो ऐं 3 भेरा नमस्कार कंदो, उन जे मन जी मुराद पूरी थींदी। जेको माण्हू मूं वटि श्रद्धा भाव सां ईंदो मां उन जी बि मुराद पूरी कंदुसि।
लाल साईं इहो वरदान सभिनी खे ॾेई नसरपुर मां रवाना थिया। तीर्थ यात्रा। लाल साईं नसरपुर जो ॿार ठकुर पुगर संत खे ॾेई करे तीर्थ यात्रा ते रवाना थिया। पंजाब, मुल्तान, गुजरात, राजस्थान, कच्छ में माण्हुनि खे जल ऐं जोत जी महिमा सम्झाईंदा रहिया ऐं थान ठाहिराईंदा रहिया। अंत में हिंगलाज थींदा कराचीअ जे भरिसां मनोहर ॿेट ते पहुता। हीअ तमामु मशहूरु जॻह आहे। हिते समुंड जो उथल पुथल तमामु घणी थींदी आहे ऐं चंड जे ॾींहुं या चंड जे आसपास पाणी तमामु घणो मनोहर ॿेट ते अची वेंदो हो ऐं मछुआरनि खे ॿेट छॾे वञिणो पवंदो हो, दरबदर थींदा हुया। जॾहिं लाल साईं उते पहुता त माण्हुनि खे ख़बर पई त वरुण देव जो अवतार जंहिं मृगशाह खे ज़ुल्म छॾे प्यार ऐं मुहबत जो पाठ पढ़ायो आहे उहो हिते आयो आहे। त उन्हनि सभिनी खे तमामु ख़ुशी थी, नचण ॻाइण लॻा ऐं उन्हनि खे लॻो त हाणे हुननि जा दुख दूरि थींदा। सभई लाल साईं वटि आया ऐं अची करे पंहिंजी वेदना ॿुधाई त लाल साईं उन्हनि खे जल ऐं जोत जी महिमा सम्झाई ऐं लाल साईं उन्हनि खे जल में बहिराणो परवान करण जी विधि ॿुधाई। अटे जूं मिठियूं गोलियूं ठाहे जल में प्रवाह करायूं। बहिराणो ठाहिण जो तरीक़ो ॿुधायो। बहिर मीन्स पाणी, आणो मीन्स अन्न। बहिराणे जो मतिलबु आहे कि जीव जंतु जेके जल में रहनि था उन्हनि जो खाधो। जेको बि खाधो जीव जंतुनि जे लाइ पाणीअ में प्रवाह कयो वञे थो उहो बहिराणो आहे। लाल साईं चयो कि अखा ठाहे, अखा ठहंदा आहिनि अटे सां, मिश्री, गिहु, ॾही ऐं उन में गुलाब जा पत्ता मिलाए अखा ठाहिबा आहिनि ऐं अखो मंत्र उचारण करे अखा जल में प्रवाह कयो। अंत में पलव पाए पंहिंजे ऐं समाज जे भलाईअ जे लाइ वेनती कयो। प्रभुअ मछुआरनि खे जल ऐं जोत जी महिमा सम्झाई। उते कुझु ॾींहं रहिया। हिकिड़े ॾींहुं ज़मीन ते नेज़े जी नोक सां निशान लॻायो ऐं चयो कि हिते हिकु खूह खोटियो। जॾहिं खूह खोटियो वियो त उन मां मिठो पाणी निकितो। इहो इन करे करिणो पियो कि छो त जॾहिं समुंड जूं छोलियूं अची वेंदियूं हुयूं त मछुआरनि खे पीअण लाइ बि खारो पाणी मिलंदो हो। त हेॾां लाल साईं मछुआरनि खे ज्ञान ॾेई रहिया हुया, उन्हनि जे भले जे लाइ कमु करे रहिया हुया ऐं ॿिए पासे पगुर संत सां लाल साईंअ जा भाव झेड़ो करे रहिया हुआ। पुगर संत सां झेड़ो। जॾहिं लाल साईं जे ॿिन्ही भाउरनि खे ख़बर पई त लाल साईं थान जो ॿार संत पुगर खे ॾेई तीर्थ यात्रा ते हलिया पिया आहिनि ऐं उन्हनि इहो बि ॾिठो ऐं सोचियो त जेका बि भेटा ईंदी उहा त संत खे मिलंदी ऐं ॾिठऊं त तमामु घणो पैसो संत खे मिली रहियो आहे। त उन लालच में अची संत सां झेड़ो करणु लॻा। संत खे अची चयूं कि उॾेरो असांजो सॻो भाउ आहे, तुंहिंजो हिन थान ते कोई हक़ु न आहे, तूं वञ हितां। संत पुगर कोई बि झेड़ो झगड़ो करणु न थे चाहियो। हू उतां उथो ई हलियो, पंहिंजे घर अची वियो ऐं जीअं ई अची खट ते वेठो त धरतीअ मां हिकिड़ो फुआरो निकितो। फुआरे मां लाल साईं प्रकट थिया। लाल साईं चयो, संत तोखे थान छॾे अचणु न खपंदो हो।
संत पुगर चयो, तव्हां ठीकु था चओ, लॻे थो मूंखां भुल थी आहे, तव्हांजी बिना आज्ञा जे ई मां उतां हलियो आयो आहियां। त लाल साईं फरमाइनि था, तूं मूंखे उते यादि करीं त मां उते ई पहुची वञा हा। त संत चयो, मूंखे बिल्कुलु इहो ध्यानु न आयो कि तव्हां हमेशह मूंसां साण आहियो, मुंहिंजा तव्हां रखवाला आहियो, मूंखे माफ़ु कयो। तव्हां थान जो ॿारु पंहिंजे भाउरनि खे ॾियो, मूंखे नाम बख़्शियो। लाल साईं चयो त मुंहिंजा भाउर वापारी आहिनि, उन्हनि खे कहिड़ी ख़बर, उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी जल ऐं जोत जी महिमा जी जानकारी न आहे, उहे माण्हुनि खे छा ज्ञान ॾींदा, थान जो कमु तोखे ई करिणो पवंदो। इहो चई लाल साईं संत पुगर खे वठी थान ते विया ऐं उते पंहिंजे भाउरनि खे चयो कि ॾिसो, तव्हां संत सां झेड़ो छो था कयो, तव्हांखे मां पहिरीं चयो हो त तव्हां हिन थान जो ॿारु संभालियो, तव्हां ॿिन्ही मना कई। त उन्हनि भाउरनि चयो, असांजे पिता साहिब जो पैसो केतिरा ॾींहं असांजो हलंदो, त तव्हां असांजे लाइ बि कोई आमदनीअ जो ज़रियो ठाहे छॾियो। त लाल चयो ऐं दरिया मां हिकु मंझारी कढी ऐं भाउरनि खे ॾिनी, चयो तव्हां हिकिड़ो थान ठाहियो ऐं हिन मंझारीअ सां माण्हुनि खे ॾात ॾियो, माण्हुनि जा कम पूरा थींदा ऐं माण्हू तव्हां वटि बि ईंदा रहंदा ऐं तव्हांजो कमु बि हलंदो रहंदो। ॿिन्ही भाउरनि हिकिड़ो थान ठाहियो ऐं माण्हुनि खे ॾात ॾींदा रहिया, घणेई माण्हू ईंदा रहिया ऐं उन्हनि जो जीवन ख़ुशहाल हलंदो रहियो। रोहिड़ीअ में निवास। कुझु ॾींहं नसरपुर में रहण खां पोइ लाल साईं भक्तनि खे ॿुधायो त मूं हिकिड़ो थान रोहिड़ीअ जे भरिसां नदीअ में ठाहियो आहे, जेको संत पुगर ॾिसी आयो हो ऐं मां हींअर उते ई वञणु थो चाहियां। तव्हां हिन थान ते जल ऐं जोत जी पूॼा कंदा रहिजो। इहो चई लाल साईं अंतर्ध्यान थी विया। उन खां पोइ लाल साईं केतिरा ई ॾींहं रोहिड़ीअ में रहिया, घणेई माण्हू लाल साईं वटि ईंदा रहिया। हिकु ॾींहुं लाल साईं वटि बखर शाह आयो ऐं अची चयईं कि मुंहिंजा गुनाह माफ़ु कयो, मूंखे पंहिंजी शरण ॾियो, मां पापी आहियां, मूं ते महिर कयो। लाल साईं चयो, जेको निमियो सो तरियो, तुंहिंजो कोई बि वार विंगो करे कोन सघंदो। प्रजा खे प्यार कर, दरिया में हिकिड़ो थान ठाराए, उते जल ऐं जोत जी पूॼा कर। अमरलाल चई कमु शुरू कर। बखर शाह कारीगर घुराए हिकदमि कमु शुरू करायो ऐं थोरनि ई ॾींहंनि खां पोइ हिकिड़ो थान ठही तयारु थी वियो, जिते लाल साईं पेर घुमाया। लाल साईं चयो, मां तुंहिंजी शेवा सां ख़ुशि आहियां, तूं घुर जेको घुरिणो अथई। बखर शाह चयो कि मूंखे वर ॾियो त मां तॾहिं कॾहिं बि तव्हांखे कोन विसारियां, सॼे मुल्क में तव्हांजी पूॼा थींदी रहे। बखर शाह लाल साईं खे इहो बि चयो त हिन थान जी सेवा जो भार मूंखे ॾियो। लाल साईं उन थान जी शेवा जो हक़ु बखर खे बख़्शींदे चयो, मुंहिंजी बंदगीअ में हिंदू ऐं मुस्लमाननि में को फ़र्क़ु न आहे, जेको बि सची दिलि सां मूंखे यादि करे थो, पाक जीवन गुज़ारे थो, ख़ुदा जी ख़ल्क़ खे सताए नथो, उहो मूंखे प्यारो आहे। पाक जीवन गुज़ारण जे लाइ मांस ऐं शराब खां परे रहणो पवंदो। बखर शाह कंहिंखे बि हिन थान ते अचण खां मना न कजांइ। लाल साईं सभिनी खे सम्झायो त सभिनि में हिकु परमात्मा जी जोति समायल आहे, सभिनी जी पैदाइश जल मां थींदी आहे। हर जीव में जोति सूक्ष्म रूप में परमात्मा जो अंश आहे। प्राणियुनि जी शेवा ई
जल जी सेवा ऐं परमात्मा जी सेवा आहे। संत पुगर जी ॿी शादी। संत पुगर खे का औलाद कोन हुई। हुनखे इहा चिंता सताईंदी रहंदी हुई त हुन खां पोइ थान जो ॿारु केरु संभालींदो। केतिरा दफ़ा संत पुगर लाल साईं खां पुछो हो त हू हिन थान जो ॿारु कंहिंखे ॾेई वञे, त लाल साईं हमेशह हिनखे चवंदा हुआ, मां इहो थान तोखे ॾिनो आहे, तूं जंहिंखे मर्ज़ी जंहिंखे चाहीं हिन थान जो भार ॾेई हलियो वञिजांइ। सुंदर हिकिड़े ॾींहुं संत पुगर खे चयो त औलाद पैदा करण जे लाइ ॿी शादी करण में को पाप न आहे, तूं ॿी शादी कर। तंहिं ते संत पुगर चयो कि मां इन्हीअ बारे में कॾहिं बि लाल साईंअ सां ॻाल्हायो कोन आहे। सुंदर हिकिड़ी छोकिरीअ सां संत पुगर जी मङणी तइ करे छॾी। शादीअ वारे ॾींहुं लाल साईं नीरे घोड़े ते सवार अची उते प्रकट थिया। लाल साईंअ चयो, संत पुगर, तो मूंखां बिना पुछे ॿी शादी कई आहे, इहो तो ठीकु न कयो आहे। जंहिं छोकिरीअ सां तो शादी कई आहे उहा पोएं जनम में अंबा माता हुई, उहा माता लाइक़ु आहे, तो इहो कमु ठीकु न कयो आहे। त संत पुगर चयो, मां तव्हांखे वचन थो ॾियां त मां हिन खे माता करे ई लेखींदुसि। पोइ लाल साईं अंतर्ध्यान थी विया। संत पुगर हमेशह हुनखे पंहिंजी माता ई लेखींदो रहियो। लाल साईंअ खे अवतार वरिते 12 वर्ष गुज़री विया हुआ। लाल साईं जल जी शेवा ऐं जोत जो ध्यान जो प्रचार कंदा रहिया। इन्हीअ कम में संत पुगर ऐं संदन ॿई भाउर बि कम में लॻा रहिया। लाल साईंअ नसरपुर में भक्तनि खे चयो त मां जंहिं कम लाइ आयो हुयुसि उहो कमु मुंहिंजो पूरो थी वियो आहे। हिंदू ऐं मुस्लमान हिकु थी विया आहिनि, त मां हींअर अमरलोक वञणु थो चाहियां। उन्हीअ खां पोइ हिकिड़ो घोड़ो आसमान मां लथो। लाल साईं घोड़े ते सवार थी उॾामणु लॻा। संत पुगर उन्हनि जे पुठियां डुकियो। लाल साईं संत पुगर खे चयो, लाल साईं संत पुगर खे चयो कि तूं थान जो ॿारु अंबा बाईअ खे ॾेई जहेजन ॻोठ जे ॿाहिरि अची तूं मूंखे मिल। लाल साईं उॾामंदा हलिया विया ऐं जहेजन ॻोठ जे ॿाहिरि हिकु ज़मीन ते अची लथा। जीअं ई उते लथा त उन ज़मीन जा 2 भाउर मालिक भॼंदा भॼंदा हिननि वटि आया। उहे 2 भाउर हुआ शेख बहालुद्दीन ऐं शेख ममण। लाल साईं ॿिन्ही भाउरनि खे चयो त मां तव्हांजी हीअ ज़मीन ख़रीद करणु थो चाहियां। हीअ ज़मीन पाक आहे ऐं मां हिते मंदरु ठाराइणु थो चाहियां। त ॿिन्ही भाउरनि चयो, असां त तव्हां खां कुझु बि न वठूं, पर असांजो जियापो इन्हीअ ज़मीन ते मुनहसिर आहे। त लाल साईं फरमायो, तव्हां जेतिरो धन चाहियो मां इन्हीअ जे एवज़ तव्हांखे धन ॾींदुसि। इहो चई लाल साईं नेज़े सां ज़मीन ते हिकु निशान लॻायो ऐं चयो त हिन ज़मीन खे खोटियो। जीअं ई ममण उहा ज़मीन खोटी त अंदरि ॾिठो त काफ़ी धन हुयो, मणियूं, हीरा जवाहरात, ज़ेवर घणा ई उन में हुया। त शेख बहालुद्दीन जेतिरो उन मां खणी सघियो उन खयो ऐं पंहिंजे घर हलियो वियो। ममण लाल साईं खे चयो, अधु ज़मीन त तव्हांजी थी जेका मुंहिंजे भाउ जी आहे, पर मां पंहिंजी ज़मीन जे लाइ पंहिंजी बेगम सां सलाह करणु थो चाहियां, त मूंखे तव्हां इजाज़त ॾियो त मां घर वञी
पंहिंजी बेगम सां सलाह कयां। लाल साईंअ चयो भले तूं वञ ऐं तूं पुछी ऐं मूंखे अची ॿुधाए। ममण पंहिंजे घर हलियो वियो। लाल साईंअ हिकु डंडो ज़मीन में लॻायो। एतिरे में संत पुगर बि उते अची पहुतो। उहो डंडो ॾिसंदे ॾिसंदे हिकु वण जे रूप में बदिलजी वियो। संत पुगर ऐं लाल साईं ॿई वण जे हेठां छांव में वेही रहिया। ममण जॾहिं घर पहुतो हुन पंहिंजी बेगम खे सॼी ॻाल्हि ॿुधाई त हुनजी बेगम चयो असां धन वठी छा कंदासीं, असांखे औलाद कोन आहे। मूंखे लॻो थो त हीउ उॾेरो लाल आहे त असां हुन खां छो न औलाद घुरूं ऐं पंहिंजे जीवन खे सफ़लो बणायूं। त ॿई लाल साईं वटि आया, पेरे पिया ऐं चयो, ममण चयो त मां तव्हांखे सुञाणे कोन सघियुसि, त असांखे ज़मीन जे एवज़ में कुझु बि न खपे, तव्हां असांखे पंहिंजो दास सम्झो। ॿिन्ही लाल साईं जा पेर कोन छॾिया। त लाल साईं चयो जेको कमु तव्हां कयो आहे तंहिंजे करे मां तव्हांजे भाग में सुख लिखी छॾियो आहे। मां माया खे तव्हांजो दास बणाए छॾियो आहे। तव्हां कोई बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदा ऐं तव्हांखे अंत में मोक्ष मिलंदो। अंतर्यामी लाल साईं ममण ऐं उनजी बेगम जो मन जी ॻाल्हि सम्झी विया। उन्हनि चयो कि तव्हांखे औलाद बि पैदा थींदी। हिते संत पुगर मंदरु ठाराहींदो ऐं मंदर में अंदर जी शेवा जो कमु संत पुगर कंदो। तव्हां मंदर जे ॿाहिरि ॾात ॾियण जो कमु कंदा, पर तव्हांखे पाक जीवन गुज़ारणो पवंदो, मांस मच्छीअ खां परे रहणो पवंदो, पराई स्त्रीअ खे इज़त सां ॾिसणो पवंदो। जे तव्हां पंहिंजो पाक जीवन गुज़ारींदा त तव्हां हमेशह सुखी रहंदा, तव्हांजो वार विंगो कोन थींदो। विक्रमी संबंध 1020 बदे जो महीनो हो। शुक्ल 14 ॾींहुं लाल साईं ममण खां ज़मीन ख़रीद कई। लाल साईं चयो त मां हिते परमपिता परमात्मा वटि वञणु चाहींदुसि। हिन जॻह ते हिकिड़ो मंदरु ठाहियो वञे ऐं मंदर में जोत जी स्थापना थिए। मंदर जे अंदर जो कमु सॼो पगुर संत संभालींदो ऐं मंदर जे ॿाहिरि ॾात ॾियण जो कमु ममण कंदो। इहो चई लाल साईं ज़मीन ते हिकिड़ो लीको पातो। लीको पाईंदे ई ज़मीन उतां फाटी ऐं पाणीअ जो फुआरो निकिरणु लॻो। लाल साईं चयो त हिते हिकिड़ो खूह ठाहियो वञे, उन खूह जो नालो बालंबो हूंदो। लाल साईं चयो हिंदू ऐं मुस्लमान सभु हिकु आहिनि, इन्हनि में कोई बि फ़र्क़ु न आहे। जेको बि मुंहिंजी सेवा कंदो, जेको मन सां मूंखे यादि कंदो, मां उन जा कार्य पूरा कंदुसि। हिन खूह में सदाई निर्मल जल रहंदो। इहो जल पीअण वारे जो मन ऐं आत्मा शुद्ध थींदी, हुनजा शारीरिक कष्ट दूर थींदा। चाहे खणी कोई पापी बि छो न हुजे, उन जो बि इन पाणी पीअण सां उद्धार थींदो। जेको हिते सनानु करे जोत में मुंहिंजो वास सम्झी पूरे विश्वास सां यादि कंदो, मां उन ते महिर कंदो रहंदुसि। मां न जनम वठां थो न मां मरां थो। संसार में मां ज़ाहिरी तौरु नज़र नथो अचां, पर मूंखे जेको बि प्रेम सां यादि करे थो, मां उन जे अॻियां अचां थो। मूंखे पाण खां परे न सम्झो। जल ऐं जोत में मुंहिंजो वास आहे। जल सभिनी जीवन जो आधार आहे। जोत मुंहिंजे प्रकाश जी निशानी आहे। पगुर संत ॾाढो उदास थी वियो, पर पंहिंजे मन जी ॻाल्हि ॿुधाए कोन सघियो।
लाल साईंअ चयो, पगुर तूं उदास न थी, तूं वैराग न वठ। मां हमेशह तोसां गॾु आहियां जिते बि तूं हूंदे। मुंहिंजो हलायल पंथ हमेशह हलंदो रहंदो, तूं चिंता न कर। मां तुंहिंजे मन में रहां थो, तोखे जेको घुरिणो आहे सो तूं घुर। पंहिंजे मन जी ॻाल्हि चई छॾ। संत पुगर चयो, मूंखे त काई बि मुराद न आहे, मुंहिंजी काई बि इच्छा न आहे, पर मूंखे पाण सां साण वठी हलो। लाल साईंअ चयो त हिते मंदरु तोखे ई ठाराइणो आहे ऐं मंदरु ठाराए कमु पूरो करे कंहिंखे बि हितां जी शेवा जो कमु ॾेई करे जॾहिं तूं चाहीं मूं वटि हलियो अचिजांइ। मां तोखां परे न आहियां। मां संसार में वधीक रहणु नथो चाहियां, मुंहिंजो कमु पूरो थी चुको आहे। इहो चई लाल साईं घोड़े सां गॾु उन जल में समाइजी विया ऐं धरती वरी वापसि हिकु थी वई। जल जो फुहारो बंदि थी वियो। पगुर संत ऐं ममण सॼी राति उते वेठा रहिया। सुबुह जो संत पगुर ममण खे शहर मोकिलियो त वञी माण्हुनि खे हाल अहिवाल ॾे ऐं ॿुधाए त लाल साईं शरीर छॾे परमधाम हलिया विया आहिनि ऐं चई विया आहिनि कि हिते हिकिड़ो मंदरु ठाराइणो आहे। सभई माण्हू ॻोठनि मां परियां परियां ईंदा रहिया ऐं पुछंदा रहा त उन्हनि खे मंदरु ठाहिण जे लाइ छा करिणो आहे। इहा ख़बर मिर्ग खे बि पई। मिर्ग हिकदमि अहे वज़ीर खे चयो त असां उते तुर्बत ठाहींदासीं ऐं तुर्बत जे लाइ जेको बि धन, जेको सामान तोखे खपे तूं हितां खणाए वञ, धन जी चिंता न कर ऐं मां उते अचां थो। अहियो वज़ीर सामान खणाए उते अची पहुतो त हिंदुनि चयो, लाल साईं असांजो हो, असां ई हिते मंदरु ठाहींदासीं ऐं तव्हांजी कंहिं बि क़िस्म जी असांखे मदद जी ज़रूरत न आहे। अहे वज़ीर संत पुगर खे चयो त लाल साईं सभिनी जा हुआ, हिंदुनि जा ऐं मुस्लमाननि जा, सभिनी जा हुआ। हुननि हिंदुनि ऐं मुस्लमाननि में कॾहिं बि को फ़र्क़ु न कयो। तव्हां बि अहिड़ो कुझु न कयो कि वरी हिंदुनि ऐं मुस्लमाननि में वेर पैदा थिए। लाल साईं असांजो बि मुर्शिद आहे। लाल साईं अॻियां असां सभु हिकु हुयासीं। उन्हनि जे शरीर छॾण खां पोइ तव्हां उन्हनि जी सॼी ॻाल्हि विसारे छॾी आहे। लाल साईं सभिनी जो मालिक आहे, राजा आहे, इन करे उन्हनि जो नालो अमरलाल आहे। असांखे बि अहिड़ो कुझु ॿुधायो जंहिंसां असांजा गुनाह माफ़ थियनि। इहो ॿुधी संत पुगर ॾाढो ख़ुशि थियो। संत पुगर चयो कि असांजो तव्हां सां कोई बि वेर न आहे। लाल साईं अमर अजूनी आहिनि, सभिनी जा आहिनि। अचो त असां उन्हनि खे ई वेनिती था कयूं ऐं मूंखे उमेदु आहे त हू असांखे रस्तो ॾेखारींदा। संत पुगर अहे वज़ीर हिंदू ऐं मुस्लमाननि मिली करे लाल साईंअ खे पुकारियो। एतिरे में मिर्ग बि उते पहुची वियो। मिर्ग अची करे दंडवत प्रणाम कयो ऐं चयो, मूंखे तुर्बत या गुंबद ठाहिण जो पाक कमु करण जो मौक़ो ॾियो। मूंखे पंहिंजो दास सम्झो। उन वक़्तु ज़मीन मां आवाज़ु आयो, मां अंतर्यामी घटघटवासी आहियां। मिर्ग बि मुंहिंजो भगत आहे। त मिर्ग हिते तुर्बत ठाराए ऐं हिंदू मंदरु ठाराइनि। मां सभिनी जो आहियां। मुंहिंजे लाइ हिंदुनि ऐं मुस्लमाननि में को फ़र्क़ु न आहे। मिर्ग तुर्बत ठाराइणु शुरू कई
ऐं हिंदुनि मंदरु ठाहिराइणु शुरू कयो ऐं जल्दी तुर्बत बि ठही वई ऐं मंदरु बि तयारु थी वियो। लाल साईंअ जे चवण अनुसार हिकु खूह खोटायो वियो जंहिंखे बालंबो सॾींदा आहिनि ऐं खूह जे चौधारी हिकु भित ठाही वई आहे जंहिंखे चुक सॾिबो आहे। मंदर में अखंड जोत ॿरंदी रहंदी आहे ऐं हिते हिंदू ऐं मुस्लमान ॿई अची पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां लाल साईं जी पूॼा कंदा आहिनि। बदे महीने जे शुक्ल चोॾस खां पोइ जेको चंड आयो उहो असुअ जो चंड हुयो, उनखे असू चंड सॾिबो आहे। असू चंड खे हिंदू ऐं मुस्लमान हिंदू मुस्लिम एकता जे ॾींहं जे रूप में मल्हाईंदा आहिनि। हीअ जॻह उॾेरो लाल जे नाले सां मशहूरु आहे ऐं हिते उॾेरो लाल रेलवे स्टेशन अॼु बि आहे। संत पुगर खे संतान। जहेजन ॻोठ में मंदरु ऐं खूह ठहिण खां पोइ संत पुगर मंदर जो सॼो भार लालदास पनवाड़ीअ खे ॾेई नसरपुर अची विया। लालदास पनवाड़ी अमरलाल जो ॾाढो ई सचो भॻत हुयो। हू मंदर जो पूरो ध्यानु रखंदो हुयो, पंहिंजे दिलि मन सां सेवा कंदो हो। उते लंगर बि हलंदो रहियो। संत पुगर ॾाढो उदास रहंदो जॾहिं खां लाल साईं शरीर छॾे हलिया विया। हुनजो मन कंहिं कम में न लॻंदो हो। संत पुगर अंबाबाईअ खे नसरपुर जे मंदर जो ॿार संभालण लाइ चयो ऐं हू मंदर जो ॿार संभालण लॻी। हिकिड़े ॾींहुं शाम जो सनानु करे पलउ पाए दरिया जे किनारे संत पुगर अमरलाल खे यादि कयो ऐं जल समाधि वरिती। अंबाबाईअ खे ॾुखु थियो। अंबाबाई मंदर जो रख रखाव कंदी रही। अंबाबाईअ हिकिड़े ॾींहुं जोत में लाल साईंअ जो ध्यानु कयो त लाल साईं उनखे दर्शन ॾिनो। अंबाबाईअ ॾिठो त संत पुगर उन्हनि जे चरणनि में वेठा आहिनि। संत पुगर खे ॾिसी अंबाबाई ख़ुशि थी। अंबाबाई जो मन करणु लॻो की हू बि अमरलोक हली वञे। इहो सोचे हुन अहिड़े शख़्स जी ॻोल्हा कई जंहिंखे हू मंदर जो ॿार ॾेई सघे, पर हुनखे कोई बि अहिड़ो क़ाबिल न मिलियो। पोइ सोचियईं त छो न लाल साईंअ सां सलाह कयां ऐं हिकिड़े ॾींहुं लाल साईं जो ध्यानु करे वेठी रही, अर्ज़ु कंदी रही कि मूंखे राह ॾेखारियो। त आवाज़ु आयो, मां तो वटि अचां थो। लाल साईं अंबाबाईअ खे दर्शन ॾिनो। अंबाबाईअ समूरी ॻाल्हि लाल साईं खे ॿुधाई ऐं चयो त मुंहिंजो त को पुटु आहे कान ऐं मूंखे कोई अहिड़ो शख़्स नज़र नथो अचे मंदर जो ॿार संभाले सघे। लाल साईं चयो तूं चिंता न कर, संत पुगर जो पुटु ई इहा गद्दी संभालींदो। अंबाबाई हैरान थी वई ऐं चयईं संत पुगर खां सवाइ त निर्मला बाईअ खे पुटु ॼमी सघे नथो। तव्हां जूं ॻाल्हियूं तव्हां ई ॼाणो। लाल साईं चयो तूं मुंहिंजे मूं में विश्वास रख, मां जेकी चवां थो उहो सच सम्झ ऐं तूं चिंता न कर। इहो चई लाल साईं लुप्त थी विया। लाल साईं जॾहिं अमरलोक पहुता त उन्हनि ॾिठो संत पुगर ध्यान में वेठो आहे, अखियूं बंदि करे। थोरी देरि लाल साईं हुनखे ॾिसंदा रहिया। पोइ हुन जे मथे ते हथु रखियऊं त संत पुगर सुजाॻ थियो। लाल साईं खे पेरे पई प्रणाम कयो त लाल साईं हुनखे ॿुधायो कि अंबाबाईअ मूंखे यादि कयो हो ऐं मां हुनखे दर्शन ॾिनो
ऐं हूअ इन चिंता में आहे कि मंदर जो ॿारु कंहिंखे ॾेई हूअ हेॾां अचणु थी चाहे। त मां हुनखे चयो आहे संत पुगर जो पुटु ई गद्दी संभालींदो। त संत पुगर हैरान थी वियो। लाल साईंअ चयो तूं वञ नसरपुर, जंहिं रस्ते आए हुए उन रस्ते तूं नसरपुर वञ ऐं वञी निर्मला बाई जे मथे ते हथु रखजांइ त तव्हांखे पुटु ॼमंदो। उन पुट जो नालो उहो ई रखजांइ जेको अंबाबाई चवे ऐं पुट जो मुनणु जिंद पीर जे दर ते 2 सालनि जो थिए त कराइजांइ ऐं जॾहिं हू 5 सालनि जो थिए त हुनखे दीक्षा ॾेई ज्ञान ॾेई तूं हिते वापसि हलियो अचिजांइ। त लाल साईंअ जे चवण अनुसार संत पुगर उन ई रस्ते चल मां नसरपुर मंदर में निकितो। मंदर में जॾहिं आयो त सभई ॾाढा ख़ुशि थिया। सभिनी लाल साईंअ जो जय जयकार कयो। संत पुगर घर वञो। घर वञी निर्मला बाई जे मथे ते हथु रखियो। इहो ॾिसी अंबाबाई ॾाढी ख़ुशि थी। हुनखे लॻो कि हुनजी मुराद पूरी थींदी। 10 महीननि खां पोइ निर्मला बाईअ हिकु सुहिणे सुठे पुट खे जनमु ॾिनो। सॼे शहर में ख़ुशियूं ई ख़ुशियूं हुयूं। सभई हिक ॿिए खे वाधायूं पिया ॾियनि। छठीअ वारे ॾींहुं अंबाबाईअ दिलि सां लाल साईंअ खे यादि कयो त लाल साईं उते प्रकट थिया। उन्हनि ॿार खे गोद में खयो ऐं पोइ अंबाबाईअ खे ॾिनो। अंबाबाई जॾहिं लाल साईंअ खां ॿारु गोद में वरितो त अंबाबाईअ चयो ॿुढो ठकुर ॼाओ आहे ऐं उन सां उन ॿार जो नालो ॿुढो लाल पइजी वियो। लाल साईं परमधाम हलिया विया। जीअं लाल साईंअ चयो हो तीअं ई जॾहिं उहो ॿारु 2 सालनि जो थियो त जिंद पीर जे दर ते हुनजो मुनणु लारायो वियो ऐं जॾहिं हू 5 सालनि जो थियो त संत पुगर हुनखे दीक्षा ॾिनी ऐं अंबाबाईअ हुनखे आशीर्वाद ॾिनो कि तोखे 18 सिद्धियूं प्राप्त थींदियूं। संत पुगर उन खां पोइ जल जे रस्ते अमरधाम हलिया विया। उन्हनि जे खे थोड़नि ॾींहंनि खां पोइ निर्मला बाईअ जो देहांत थी वियो। अंबाबाईअ जो बि मनु संसार में न पियो लॻे। अंबाबाईअ मंदर जो ॿारु ॿुढे ठकुर खे ॾेई ऐं अमरलोक वञण जो सोचियो। उहा बि जल मार्ग सां अमरलोक अची वई। इन नमूने पुगर संत खे पुटु ॼाओ ऐं अॻिते गद्दी हलाईंदो रहियो। जेका जोत ऐं जल जी शेवा लाल साईंअ शुरू कई हुई उहा थींदी अचे थी। अॼु बि थिए थी हिंदुस्तान में ऐं पाकिस्तान में ऐं सिंध में ऐं घणनि ई हंधि दुनिया में बि जल ऐं जोत जी पूॼा सिंधी कनि था ऐं इहा जोत ॿरंदी रहंदी। जल जी सेवा बि थींदी रहंदी। जेसि ताईं हीउ संसार आहे तेसि ताईं लाल साईंअ खे पूॼियो वेंदो। लाल साईंअ जी कृपा सां ई मां बंसी धामेजा हिकिड़ो किताबु लिखी सघियो आहियां लाल साईंअ ते ऐं उन किताब ते आधारित मूं ही वीडियो ठाहे तव्हांजे साम्हूं पेश कयो आहे ऐं मां तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां इहा कथा मुंहिंजे वातां ॿुधी। जय झूलेलाल, जय झूलेलाल। जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार, तंहिंजा थींदा बेड़ा पार। धन्यवाद।